खे सलाम सलाम सुन मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। अस्सलाम वालेकुम। हाणे गॾु आहियो। भलीकार सलाम सिंध में मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान आसिफ सियाल ऐं मूंसां गॾु आहिनि अज़रा ख़ान ऐं असां ॿिनि जो सलाम अॼु गॾिजी पियो आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे, सुठो लॻो ईअं जीअं क्लासरूम में कोन टीचर ईंदी आहे सम्झंदा अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम। ऐं ॻोठ में ईअं हूंदो की जॾहिं ईंदो आहे साईं वॾो साहब अचे पियो भॼो भॼो वॾो साहब अचे पियो। हा बिल्कुलु। सो सभिनी खे भलीकार पिया कयूं अॼु की हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में तव्हांखे ऐं अॼु असां ॻाल्हि कंदासीं। अॼु डे आहे फर्स्ट एड डे। बिल्कुलु फर्स्ट एड माना पहिरियों तव्हांखे एड ॾियणु खपे जॾहिं तव्हां कंहिं बीमारी में कंहिं बि एक्सीडेंट में किथे इंजरी थिए पई। पहिरीं त असां हलूं फर्स्ट एड इंटरनेशनल डे ऑफ फर्स्ट एड सेलिब्रेशन छो पई थिए हिन जी थोरी हिस्ट्री ते थोरो ॻाल्हाईंदासीं। सो रेड क्रॉस हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे 2000 में तक़रीबन उन्हनि जेको आहे की इन डे खे सेलिब्रेट करण जो कयो उहा वॾी हिकिड़ी मतिलबु हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका एम्बुलेंसिस रन करे पई ऐं काफ़ी उन जा मतिलबु कम आहिनि हेल्थ जे हवाले सां। ऐं उन्हनि 2000 में हिकिड़ो इंटरनेशनल डे तौरु हिन खे सेलिब्रेट करण जे लाइ जस्ट हुन जे बिहाइंड इहो रीज़न हुयो की मासिस में अवेयरनेस पैदा कनि की जॾहिं कोई बीमार थी वञे त उनखे कहिड़े तरीक़े सां बिफोर तव्हां डॉक्टर खे पुॼो त उन खां अॻु में तव्हां छा था करे सघो, तव्हांजी कहिड़ी ज़िम्मेदारी आहे, तव्हांखे बि कुझु न कुझु एक्सपर्टीज़ हुजणु खपनि की फर्स्ट एड उन पेशेंट खे ॾिजे ताकी हो ज़िंदगी मौत जे विच में जेका शइ हूंदी आहे उनखे उन ताईं पुॼी सघे। बिल्कुलु। ऐं वाक़ई में ई डॉक्टर्स बि जीअं किथे तव्हां ॾिसंदा आहियो एक्सीडेंट वग़ैरह थींदो आहे त फर्स्ट एड ॾेई करे हॉस्पिटल मोकिले छॾींदा आहिनि। पर इहो त थिया मेजर मसइला असांजा, पर जेके माइनर थींदा आहिनि आसिफ घर में मतिलबु नज़लो थियो, ज़ुकाम थियो, बुख़ार थियो, त हाणे आसिफ खां ई पुछंदासीं त तव्हां छा कंदा आहियो? फर्स्ट एड तव्हांजे लाइ छा हूंदो आहे? अज़रा मुंहिंजे लाइ फर्स्ट एड त इहो हूंदो आहे ठीकु आहे। पहिरियां त इहो ई सभु को हिकिड़ी गोरी टिकी त हूंदी तयारु माण्हू खाईंदो ऐं उनजी हाणे नालो त न खणंदमि कहिड़ी टेबलेट जी आहे न त बाक़ी मां इहो ॾिठो आहे तव्हांजी ॻाल्हि कई ज़ुकाम जी त मां इहो ॾिठो आहे ख़ासि करे असांजी ख़वातीन माइंड न कजो पर ख़ासि करे ख़वातीन जेके आहिनि उहे फर्स्ट एड खे छॾे करे लास्ट एड ते वेंदियूं आहिनि। कहिड़ो बि जेका बीमारी हुजे लास्ट एड इन सेंस के वञी डायरेक्ट हणंदियूं एंटीबायोटिक पंहिंजी प्रिस्क्रिप्शन पंहिंजी ॻाल्हि। असां असल में ईअं कंदा आहियूं त माना ईअं लोड़े ऐं दवा खाऊं इन जे करे बसि माना एंटीबायोटिक वठो जान छॾाए। तव्हां चवंदा हो की माना इहो फर्स्ट एड माना हुन में कुझु असर ई कोन थो थिए त फर्स्ट एड फर्स्ट टाइम ई थी वञे मतिलबु पहिरियों ऐं लास्ट टाइम। सो बहरहाल वाक़ई में अगरि ॾिठो वञे अमूमन सभिनी जे घरनि में ईअं ई हूंदो आहे, कंहिंखे ज़ुकाम थींदो आहे, बुख़ार थींदो आहे या मथे में सूरु हूंदो आहे या जिस्म में सूरु हूंदो आहे त असां फर्स्ट एड जेका घर में या का टेबलेट खाई छॾींदा आहियूं पेन किलर या वरी असां को काढ़ो शाढ़ो पी छॾींदा आहियूं या वरी जेको आहे काफ़ी माण्हुनि खे अगरि फील थींदो आहे मूंखे बुख़ार थो थिए या जिस्म में सूरु आहे हू मालिश कराए वठंदा आहिनि, उन सां बि काफ़ी फ़र्क़ु पवंदो आहे। अच्छा फर्स्ट एड में इहो बि शामिलु थिए थो छो जो मथे में सूरु हूंदो आहे तव्हां कॾहिं कॾहिं मसाज कराईंदा आहियो त वाक़ई में मथे जो सूरु ख़तमु थी वेंदो आहे या हिकिड़ो रिलैक्स माण्हू फील कंदो आहे त इहा बि फर्स्ट एड आहे। हा उन खां अलावा अगरि नथो थिए त पोइ तव्हां केॾे ॿिए अज़रा इहो मेन असां जेके कॉमन जेके प्रॉब्लम्स आहिनि ठीकु आहे इहो त असां नज़ले जी ॻाल्हि कयूं पिया, इहो त हिकिड़ो एलर्जिक प्रॉब्लम आहे हर कंहिंखे अॼुकल्ह त ॿार खे बि एलर्जी आई आहे, ज़ुकाम त आई आहे ऐं ज़ुकाम आहे त पोइ ज़ुकाम जे करे ई मथे जो सूरु रहे पियो। बाक़ी असां ॾिसंदासीं असांजूं जेके सुघड़ जेके ॻोठ में ख़ासि करे मायूं अञा बि आहिनि झूनियूं जेके टोटका कनि थियूं फर्स्ट एड में, छो जो इहो फर्स्ट एड त माना सेलिब्रेशन त 2000 में थिए पई पर हिन जी हिस्ट्री आहे पूरी के कोई बि बीमार थींदो त हुनखे कुझु न कुझु स्टार्ट में ॾेई छॾींदा शायदि जॾहिं खां दुनिया माना आई आहे वजूद में तॾहिं खां इहो हूंदो छो जो ज़ाहिर ॻाल्हि आहे माण्हू बीमार थींदा हूंदा त उहे ॻाल्हि पहिरियां टोटकनि ते ई हलंदा, दवा त मुंहिंजे ख़्याल में पोइ ई ईजाद थी त हीअ दवा बि हूंदी आहे जेका खाइण सां फ़र्क़ु पवंदो आहे पर पहिरियां त जड़ी बूटियूं हा माना काई इन्हनि जो अर्ग कटी
माण्हू खे पीआरींदा हुआ या उनखे ॾींदा हुआ या मरहम तौर बि जड़ी बूटियुनि खे पीसे करे लॻाईंदा आहिनि त उहो ज़ख़म या उहो स्वेलिंग वग़ैरह उहा ठीकु थी वेंदी। बिल्कुलु ईअं हूंदो। ऐं इन अॻु में असांजे डॉक्टरनि सां अक्सर बहस थींदी आहे। डॉक्टर चवंदा हुआ की यार इहे जेके टोटका डॉक्टर उनखे रिजेक्ट कंदो आहे, पर हाणे एक्सेप्ट कनि बि था। पर असां इहे एतिरो हद ताईं बि जेकॾहिं असां पुराणी जेको एंशियंट दौर में स्टोन एज वारे दौर में बि वञूं, उते बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं फट थींदो हो, चीर ईंदो हो किथे बि कंहिंखे, त उहे ट्रोपो बि ॾींदा। दैट मीन्स के सर्जरी बि कंदा माना उतां जा एतिरा माण्हू एक्सपर्ट हूंदा, को हकीम हूंदा, पर माण्हुनि में इंट्रस्ट बि हूंदो। ऐं हर ॿियो माण्हू खे ख़बर हूंदी की मूंखे पंहिंजे पाण खे जेकॾहिं काई चोट आई आहे, काई प्रॉब्लम धकु लॻो आहे, त उनखे कहिड़े तरीक़े सां मां हील करण जे लाइ उपाउ वठां। ऐं ॿी ॻाल्हि इहो, जीअं तव्हां हकीम जी ॻाल्हि कई, त वाक़ई अॻे दौर जा जेके हकीम या जीअं असां वॾनि खां ॿुधंदा आहियूं, त उहे वाक़ई उहो नॉलेज रखंदा हर शइ जी, या मतिलबु होशियारु जंहिंखे चइजे, इंटेलिजेंट जंहिंखे चइजे, उहे हूंदा। उन्हनि खे मर्ज़ जी ख़बर पवंदी, माना नब्ज़ ॾिसी। हाणे जीअं हिननि खे डॉक्टर्स खे टेस्ट ॾिसी, तव्हां भले केॾो बि वॾो डॉक्टर हुजे, पर शायदि हू तव्हांजी नब्ज़ ॾिसी तव्हांखे कोन ॿुधाईंदो, तव्हांजी टेस्ट ॾिसी तव्हांखे ॿुधाईंदो बिल्कुलु बिल्कुलु त ही कहिड़ी बीमारी आहे तव्हांखे, या तव्हां कहिड़ी बीमारी मां गुज़रो पिया। हिन जो इलाजु छा आहे उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे ख़बर हूंदो, पर हू सॼो जेको आहे फोकस उनजो टेस्ट ते हूंदो। पर जॾहिं जेके हकीम हूंदा या हकीम जे दौर में जेके माण्हू पैदा थिया या गुज़री विया या जिन उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, त चवंदा आहिनि हकीम त नब्ज़ ॾिसी तव्हांखे ॿुधाईंदो तव्हांखे फलां बीमारी आहे, तव्हांखे हीअ दवा खाइणु खपे। त हाणे वरी उन्हनि जो इन करे यकीन आहे शायदि त ओड़ा हकीम बि न आहिनि रहिया। हकीम आहिनि, पर अॻु में हकीम सुठे हकीम खे ॻोल्हा कबी त हकीम ऐं हुनजी रिस्पेक्ट बि वॾी हूंदी हुई। हकीम माना हिकिड़ो सम्झो कि हिकिड़ो सुठो परहेज़गार बि हूंदो। अॻु में ईअं हूंदा हकीम, त चवंदा की ॾिसंदे ई सुञाणींदा त हिन माण्हू खे इहा बीमारी आहे, जीअरो थी रहंदो बि या हलियो वेंदो। सो अहिड़े तरीक़े सां न। हाणे अॼुकल्ह त कमर्शलाइज़ अहिड़ो करे छॾियो अथनि, हर दीवार ते तव्हांखे हकीम मिलंदो कराची जी। कराची जी हर भिट ते लिखियल आहे, हिते कराची जी हर दीवार ते मिलंदो हकीम बि मिलंदो ऐं बंगाली बाबो बि बिल्कुलु। ऐं कम पोइ बि नथा थियनि माण्हुनि जा, सभु कुझु अवेलेबल आहिनि, सभु पोइ बि माण्हू बीमार लॻा पिया आहिनि जेतिरा हकीम वधी विया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि मूंखे यादि हुई, ॿी ॻाल्हि आहे ब्रेक जी बि। हाणे चलो ठीकु आहे, ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ वरी ॿुधंदासीं आसिफ़ ॿी ॻाल्हि कहिड़ी पियो करे। सो वठूं था ब्रेक। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। भलीकार भलीकार, हिकु दफ़ो ॿीहर भलीकार असां सभिनी ॾिसंदड़नि खे जेके सिंध में आहिनि या पूरी दुनिया में असांखे जिथे जिथे ॾिसनि पिया, असां उन्हनि खे भलीकार पिया कयूं पंहिंजे हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन सलाम सिंध जी में। ऐं अॼोको ॾींहुं इलाही अहमियत वारो ॾींहुं आहे, बिकॉज़ असां अॼु अवेयरनेस ॾींदासीं फर्स्ट एड जे हवाले सां। फर्स्ट एड जी तव्हांखे हिस्ट्री त ॿुधाई असां, ऐं फर्स्ट एड छो ज़रूरी आहे, छो जो तव्हां जॾहिं डॉक्टर ताईं जेसीं पुॼो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हांखे उन टाइम जॾहिं पेशेंट जहिड़ी उन क्रिटिकल पोज़ीशन में आहे, त तव्हांखे एटलीस्ट एतिरो कुझु अचणु खपे जो उनखे तव्हां उते ट्रीटमेंट एतिरो ॾियो, ऐं जीअं हू डॉक्टर ताईं पुॼे त उनखे जल्दी रिकवर करे सघे जॾहिं डॉक्टर उनखे ट्रीट करे। सो वधीक असां वटि एक्सपर्ट्स वेठा आहिनि। सो बिना कंहिं देर जे असां हलूं पिया उन्हनि जी तारीफ़ जी तरफ़। राइट साइड ते असां वटि आहिनि डॉक्टर मुमताज़ अली बलोच साहब। साईं पाकिस्तान UAE मेडिकल मिशन ते कमु कनि पिया, सीनियर मैनेजर एमरजेंसी डिपार्टमेंट ट्रामा सेंटर डाउ यूनिवर्सिटी में तव्हां जेको सर्व कयो पिया। उन खां अलावा तव्हां काफ़ी शयूं आहिनि जिन ते कमु कयो पिया, उन ते असां अचूं पिया जैसे असां नेक्स्ट असांजे जेके गेस्ट उन्हनि जे इंट्रोडक्शन जी तरफ़ हलूं। मिस अनिला भट्ट, आप एक्टिविस्ट हैं, एक्ट आर्टिस्ट हैं, टिकटॉकर हैं, मॉडल हैं, एक्ट्रेस हैं जी, और आपके टिकटॉक पे 2 मिलियन फॉलोअर्स हैं। जी जी, तो बहुत ही इंटरेस्टिंग आज हमारी वो गपशप होने वाली है और कुछ मीठी होगी, कुछ कड़वी भी होगी, तो उसके लिए आपने प्रिपेयर होना है, तैयार रहिएगा। सो हलूं था डॉक्टर साहब तरफ़। डॉक्टर साहब, अॼोको ॾींहुं जेको आहे फर्स्ट एड जे हवाले सां आहे, ऐं असांजी लाइ असां ख़ुशनसीबी आहे कि तव्हां जेको सीनियर मैनेजर आहियो तव्हां डाउ हॉस्पिटल में एमरजेंसी साइड, ऐं तव्हां खां इलाही सारियूं ख़ासि करे जेके ख़वातीन हिन टाइम प्रोग्राम ट्यून करे वेठियूं आहिनि, असांजो लाइव ॾिसनि पियूं, ऐं अक्सर
घर में जेके सो इंजरी थींदी आहे, मथे में सूर थींदो आहे, पेट में सूर थींदो आहे, उन्हनि ते त असां चऊं पिया, पर पहिरियों जेको मेन इम्पोर्टेंट जेको क्वेश्चन आहे जेको अॼु मां जेको कंदुमि जेका तव्हां रहनुमाई कंदो, त आई इन्फेक्शन वारो अॼु शुरू लॻो पियो आहे। सो उनखे पहिरियां त कीअं फर्स्ट एड कीअं कजे, उनखे कीअं बचाव कजे, उन खां अलावा घणो मिसकॉन्सेप्शन बि आहिनि कि ॾिसण सां उन पेशेंट खे बि उहा मतिलबु ॿिए खे बि थी इन्फेक्टेड सघे थिए थो, थो। हा। तो इन जे बारे में मिसकॉन्सेप्शंस बि ख़तमु कयूं ऐं असांखे इन जो ट्रीटमेंट बि ॿुधायो। थैंक यू वेरी मच सलाम सिंह, गुड मॉर्निंग। ऐं बिल्कुलु आउं सही था चओ त अॼुकल्ह हीअ सीज़न जेका हले थी वायरल कंजक्टिवाइटिस, अखियुनि जो जेको इन्फेक्शन हले थो ॾाढो कॉमन आहे हिते कराची में ऐं ॿियनि इलाइक़नि में। इहो मिसकॉन्सेप्शन आहे बिल्कुलु त ॾिसण सां लॻंदो आहे, छो जो असां त काफ़ी पेशेंट्स था ॾिसूं, ठीकु आहे, अलहमदिल्ला असांखे त कोन थो लॻे त इहो मां पाण पेशेंट्स खे चवंदो आहियां त असां ॾिसूं था, ॾिसण सां कोन लॻंदो आहे। हाणे मां ॿुधायां थो कल्ह बि मां हिकिड़ो पेशेंट ॾिठमि त उहो परे वेठो पर अखियूं हेठि करे वेठो, मां चयो मूं ॾे त निहार न, मां ॾिसां त सही, डॉक्टर साहिब मूंखे लॻंदो, मां चयो ॾिसण सां कोन लॻंदो आहे इहो इन्फेक्शन, इहो टच करण सां लॻंदो आहे। अगरि कंहिंखे अखि में इन्फेक्शन आहे त उहो को बि उन हिकिड़े हथ सां टिशू पेपर सां साफ़ु करे सघे थो, पर उहो हथु ॿी अखि खे टच कोन कंदो, इहो एहतियात कंदो। बार बार वॉश करिणो आहे अखि खे, ऐं कुझु आई ड्रॉप्स ईंदा आहिनि उहे यूज़ कंदा त हर 2 कलाकनि 4 कलाकनि पोइ जे तकलीफ़ आहे त यूज़ कयो। इहो इन्फेक्शन नॉर्मली 3 खां 5 ॾींहंनि में पाण ई ख़तमु थी वेंदो आहे, को नुक़सानदेह न आहे, पर अखियुनि में इरिटेशन थींदी आहे, ख़ारिश थींदी, ॻाढ़ियूं थी वेंदियूं, या कॾहिं कॾहिं स्वेलिंग थी वेंदी आहे, तकलीफ़ वधी वञे त पंहिंजे डॉक्टर सां रुजू कनि, न त नॉर्मल हिकिड़ा आई ड्रॉप्स ईंदा आहिनि उहे पंहिंजा यूज़ करे सघजनि था, पर बार बार वॉश करण सां बि इहो इन्फेक्शन ख़तमु। वॉश जे लाइ बि पाणी मतिलबु बिल्कुलु मिनरल वाटर, ऐं ॿियो हिकु टोटका यूज़ थींदा आहिनि घर में, गुलाब जो पाणी इस्तेमालु करणु, बर्फ़ रखणु, बर्फ़ रखण सां स्वेलिंग थोरी घटि थी वेंदी, या थधे पाणी सां टाकुर करे सघो था। गुलाब जो पाणी बि इस्तेमालु करे सघिजे थो, अगरि स्टरलाइज़ पाणी आहे या घर में बि जेको मिनरल वाटर साफ़ पाणी आहे त उन सां वॉश करे सघो था। काफ़ी माण्हू अखियूं जॾहिं ख़राबु थींदियूं आहिनि, ॻाढ़ियूं थी वेंदियूं आहिनि, त काफ़ी माण्हू रोज़ वाटर जो यूज़ कंदा आहिनि। काफ़ी वरी जेके असां इंटीरियर साइड या असांजा जेके ॾाॾियूं नानियूं आहिनि उहे इहो चवंदा आहिनि त खीर जा ड्रॉप्स विझो, त छा थधो खीर विझी सघिजे थो? इहो इन लाइ था पुछूं त काफ़ी माण्हू विझंदा आहिनि, पोइ उन सां अञा वधीक थी सघे थो या घटि थी सघे? सभ खां बहितर रेमेडी फ्रेश वाटर आहे, मिनरल वाटर, साफ़ पाणी। अच्छा, मिनरल वाटर, मिनरल हुजे, साफ़ पाणी हुजे या बॉइल थियल पाणी हुजे, हा, उन सां आइज़ वॉश कयो त इहो बहितर आहे। पर इहो त ख़्यालु कजो पोइ खीर विझंदो खीर फिटी पवंदो। पाणी बहितर आहे, पाणी बहितर आहे। अच्छा, ॿियो हिकिड़ी ॿी शइ, सुरमो चवंदा आहिनि अखि जे लाइ सुठो बि आहे ऐं नज़र बि वधाईंदो आहे, त छा इहो सही आहे त वाक़ई सुरमो पाइणु खपे? सुरमो त हाणे हिकिड़ी सुनत बि आहे ऐं अखियुनि में नंढे हूंदे सभिनी खे पाराईंदा हुआ, पर हाणे हुन में बि नंढा नंढा पार्टिकल्स हूंदा आहिनि जे सुरमेदाणी सां ज़ोर सां अखि ते जेको आहे हुन ते अची वियो ज़ोर त पोइ उहा इरिटेशन बि थींदी, ज़ख़म बि थी सघे थो। एहतियात कयो वञे त बहितर आहे। सुरमे सां को घणो फ़ाइदो कोन्हे, को नज़र ते को फ़र्क़ु कोन पवंदो आहे। हा, सुरमो घणो ब्यूटी जे लाइ इस्तेमालु थींदो, नज़र खां कंदा आहिनि, टिको कढंदा आहिनि, सुरमो पाराईंदा आहिनि। टोटकनि जी ॻाल्हि ॿुधूं जीअं त असां इहो ॿुधो हुयोसीं कि ॼांभे जो तेल सलाई में विझी करे माण्हू हणंदा, माखी विझंदा, इहो वॾा चवंदा बाबा असांजा नज़रूं पोइ 100 साल ताईं असांजो ख़राबु न थी। कुझु वक़्तु अॻु में 100 साल पोइ ते हलिया वञूं त एतिरियूं बीमारियूं बि कोन हुयूं, दवाऊं बि न हुयूं ऐं असांखे ख़बर बि कोन हुई त इलाजु छा आहे। पोइ जेकी शयूं मौजूदु हूंदियूं घरनि में, त जीअं अॼु चयो त हाणे खीर अखियुनि में विझंदा, या माखी, हर खंघि आहे, खंघि में बि माखी आहे, ज़ुकाम में माखी आहे, बीमारी में माखी आहे, फ़ाइदो त आहे हुनजो, पर हाणे स्पेसिफिक फ़ाइदो न थींदो, तकिड़ो न थींदो, उहो ॾिसणो पवंदो आहे। जेका ख़ासि हुनजी दवा आहे, इलाजु आहे, उहो कयो वञे। बहितर इहो आहे की डॉक्टर सां कंसल्ट करे, माण्हू पंहिंजी प्रिस्क्रिप्शन करे ई न त बहितर। हाणे इन में इहो थो थिए त माण्हू हाणे फॉर एग्ज़ाम्पल पाण चवंदा जीअं अॼुकल्ह मलेरिया डेंगी जी सीज़न आहे, प्लेटलेट किरी था पवनि, त पोइ हाणे हर ॿियो माण्हू हुनखे चवंदो त साईं पपीता जो पता, ठीकु आहे, हाणे थिए छा थो इन मां इहो थो थिए जो कॾहिं कॾहिं उहो साफ़ त कोन हूंदा आहिनि, ॿियो कड़वा ज़हर जहिड़ा हूंदा आहिनि, त उन खाइण खां पोइ या उनजो जूस ठाहे पोइ माण्हुनि खे लूज़ मोशन था थियनि। डेंगी में त ऑलरेडी बुख न लॻंदी, कमज़ोरी थींदी रहंदो, लूज़ मोशन था थियनि, त पाणी जी बि कमी आहे, पेशेंट सीरियस थो थी वञे। त
त इहे टोटका बि कॾहिं कॾहिं नुक़सानदेह साबित था देन एंड आफ्टर मन वञणो डॉक्टर जो वञो डॉक्टर वटि वञिणो आहे डॉक्टर जेको एडवाइस करे उनखे फॉलो कयो त बहितर थी वेंदो जल्दी अच्छा डॉक्टर साहब जे तव्हां ॻाल्हि कई मलेरिया या डेंगी में त तव्हां जीअं चयो त असां बि ॿुधो पपीते जा पन चवंदा पीओ ऐं डॉक्टर त मूं बि माना ईअं टोटकनि खे न मञंदा आहिनि सिधी ॻाल्हि आहे पर मलेरिया जॾहिं थिए थो पहिरियां माण्हू खे बुखार थिए थो त मलेरिया जी तव्हां चयो त हिकिड़ो अखि जो वायरल इंफेक्शन आहे इहो 4 खां 5 ॾींहंनि में सही थी थो वञे डेंगी जी असांखे ख़बर आहे त अगरि डेंगी जो इलाजु थिए थो त माण्हू सही थी थो वञे मलेरिया जा डेज़ न आहिनि त मलेरिया हेतिरनि ॾींहंनि खां पोइ सही थी वेंदो या उनजो कोर्स करण सां ई मरीज़ सही थींदो मलेरिया जो प्रॉपर इलाज न थिए त मलेरिया जा कॉम्प्लिकेशंस आहिनि हाणे मलेरिया में बि जेके प्लेटलेट डिक्रीज़ था थियनि वाइट सेल्स डिक्रीज़ था थियनि ऐं जेको स्प्लेनोमेगाली आहे तिरी सुजी थी वञे या खून जी कमी थी वञे या मलेरिया जो जेको आहे हिकिड़ो क़िस्म आहे जेको आहे प्लाज़्मोडियम उन में जेको आहे मलेरिया प्लाज़्मोडियम चवंदा आहियूं त उन में ॻाढ़ा पेशाब बि थी सघनि था गुर्दा फेल बि थी सघनि था ठीकु आहे ॿिया जेके 3 क़िस्म आहिनि त उन में ज़्यादातर सीअ सां बुखार ईंदो पघर ईंदो पर हिकिड़ो उहो क़िस्म आहे जंहिंमें शदीद मथे में सूरु आहे तेज़ बुखार आहे ऐं शिवरिंग जेको आहे शिवरिंग त 2-3 क़िस्मनि में थींदी पर मलेरिया प्लाज़्मोडियम जी ॻाल्हि था कयूं त इन में शदीद मथे में सूरु तेज़ बुखार या ॻाढ़ा पेशाब बि थी सघनि था त इन माण्हुनि जो ख़्यालु ई न हूंदो आहे त इन जो मुकमल इलाजु तकिड़ो इलाजु टेस्ट कराए कयो वञे ऐं डॉक्टर साहब टाइफाइड जो बुखार जेको ईंदो आहे उन में बि मरीज़ खे सी थींदो आहे ऐं शिवरिंग थींदी आहे सॼी बॉडी जो कयो बिल्कुलु कुझु अहिड़ा इन्फेक्शन आहिनि जिन में सी थींदो आहे जंहिंमें मलेरिया में बि थींदो आहे डेंगी में बि थो थिए टाइफाइड में बि थी सघे थो या सोर थ्रोट गले जे इन्फेक्शन में बि थिए थो पर उन खे वरी जेको आहे असां डिफ्रेंशिएट कंदा आहियूं त उन सां गॾु ॿियूं साइन सिम्टम्स कहिड़ियूं आहिनि निशानियूं कहिड़ियूं आहिनि तकलीफ़ कहिड़ी आहे या टेस्ट करे ॾिसी वठंदा आहियूं हाणे अच्छा टाइफाइड बार बार थी सघे थो जंहिं मरीज़ खे हिकु दफ़ो थियो त छा उनखे वरी बि थी सघे थो बिल्कुलु मौसम जे मुताबिक़ टाइफाइड बि थी सघे थो मलेरिया डेंगी जीअं त मलेरिया जा 4 क़िस्म आहिनि त 4 दफ़ा मलेरिया बि थी सघे थो 4 दफ़ा डेंगी फीवर बि थी सघे थो ऐं टाइफाइड बि थी सघे थो हाणे टाइफाइड जे हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं त उन में जेको हाणे एक्सट्रीम ड्रग रेज़िस्टेंस ठीकु आहे XDR जंहिंखे चवनि था उन में हिकिड़ो टाइफाइड जो क़िस्म आहे उहो हाणे आम आहे हाणे थिए ईअं थो त असां वटि हिकिड़ा टेस्ट जेके सिंध गवर्नमेंट जो बि हिकिड़ो लेटर आयल आहे जंहिंजे विडाल आहे टाइफीडेट डाटा इहे कैंसिल थी विया आहिनि त कुझु शहरनि में कुझु नंढी लैब्स में उहे था कनि उहे सदाईं पॉज़िटिव ईंदा आहिनि उनखे एंटीबायोटिक था ॾियनि जंहिंजो असरु ई कोन्हे रहंदो जेका दवा ॾियणी आहे उहा बि जेका इनइफेक्टिव थी वञे टाइफाइड जो हिकिड़ो ई टेस्ट बहितरीनु आहे उहो आहे ब्लड कल्चर में उहो अची वेंदो जरासीम कहिड़ो आहे उहा दवा ॾींदा आहियूं ख़तमु थी वेंदो डॉक्टर साहब अच्छा हूँ था कचहरी मैं अनिला भट्ट हमारे साथ हैं अनिला आप ये 2 मिलियन मीन्स 20 लाख ऐसा आपने क्या कर दिया कि 20 लाख लोग आपके पीछे पड़ गए 20 लाख मेरे पीछे पड़ गए मैं फनी वीडियो बनाती हूँ अच्छा जी मतलब किस तरह की फनी मतलब क्या करती हैं आपने जैसे कहा कि मैं जंप अगर कहती हूँ आजकल तो मतलब कोई वॉक किसी की अच्छी लग जाती है कोई यूं मुंह इस तरह से कर रहा है वो भी उसके भी मिलियंस बन जाते हैं लोगों की चॉइस को क्या हो गया है आप तो ठीक है कॉमेडी करती हैं वो तो ठीक है समझ में आता है लेकिन ये लोग जो फॉलो करते हैं आपकी जो मतलब जैसे आपकी जो फर्स्ट वीडियो थी जी वो वायरल हुई उसमें आप क्या कर रही थी क्या कांटेक्ट था उसमें आपका उस पे मेरा सॉन्ग था सॉन्ग था जैसे मेरे घर की वीडियो थी मेरे जैसे हस्बैंड है वो घर में मेरे से चीखना चिल्लाना मैंने उसके साथ चीखना चिल्लाना घर में हम दोनों मियाँ बीवी बनाते थे वीडियो वो वायरल हो गया हाँ वही वीडियो वायरल हुई है तो ज़्यादा कितने उसके लाइक या कितने views लाइक थे? उसके 1 मिलियन थे 1 मिलियन अच्छा हाँ 1 मिलियन थे और मेरे ख्याल से 5 मिलियन उसके व्यूज़ थे अच्छा बहुत वायरल गई थी वीडियो और उसके बाद मेरे सॉन्ग पे ज़्यादा बना रही थी फिर जंप लगाया तो जंप से ज़्यादा वायरल हो जंप का क्या बताएं बैकग्राउंड क्या है जंप कैसे लगाया है जंप यू वो करके जबान बाहर निकालते ज़बान निकाल के लगाया जंप नहीं मतलब रियल में लगाया था या कुछ एडिटिंग का भी उसमें था नहीं एडिटिंग है वो ऐसा कुछ नहीं है और रेल में लगाते हैं रियल जंप लगाया था कितनी हाइट से अब ये वाला जंप नहीं है कि ये यहाँ से कूदी नहीं ये ऐसा jump इनका नहीं। जंप मैंने देखा है इनका जंप है ना मतलब वॉक वाला होता है लेकिन ये थोड़ा ऊपर अपने आप को वो कर लेती है और अजीब व गरीब
मुंह बना के जबान निकाल रही है। अच्छा तो मतलब उसको वो ज्यादा आपका वो वायरल ज़्यादा वायरल हुआ है। अच्छा इसके लिए टिकटॉक के अलावा एक्टिंग वगैरह भी? जी मैं वैसे आर्ट काउंसिल में भी काम करती हूँ, 6-7 फिल्मों में भी काम कर चुकी हूँ, टेली फिल्मों में। टेलीफिल्म्स। और माशाल्लाह हर चैनल पे मैंने काम किया है, समा पे भी किया है, जियो पे भी किया है, RY पे भी किया है, और आवाज़ चैनल पे मॉर्निंग शो में भी किया है। अच्छा मॉर्निंग शो पे क्या किया आपने? मॉर्निंग शो में वो जैसे एज ए गेस्ट पे गई? चलिए बहुत अच्छा। अच्छा अच्छी जैसे बात है। आपने कहा मैंने फिल्मों में और ड्रामों में काम किया है, तो 4-5 फिल्मों में जो आपने काम किया है उसमें आपका क्या था, रोल क्या था? एक ज़्यादा तो मैं माँ के कैरेक्टर करती हूँ, जब भाभी का मुझे अच्छा भी ज़्यादा वही लगता है। सबसे ज़्यादा तो अच्छा लगता हराफा होती है भाभी या अच्छी वाली? है, अच्छी वाली तो भाभी हो ही नहीं सकती। अच्छा नहीं ऐसा भी नहीं है, भाभी तो फिर आप भी होंगी किसी ना किसी की, तो जी, मतलब बिल्कुल। भाभी ऐसी होती है। माशाल्लाह मेरी 6 नंदे हैं, 5, और तो फिर आप अच्छी वाली भाभी हैं। उनके साथ तो अच्छी हूँ खैर। तो आपने कैसे कहा कि भाभी अच्छी नहीं होती? देखो भाभी भी और नंदों में कुछ फ़र्क ऐसे भी कुछ होते हैं रिश्ते के जो आपस में बनती नहीं है, और अल्लाह का शुक्र मेरी तो बनती है घर में। और तो मेरी मतलब नंदी भी भाभी बहुत अच्छी वर्ड जॉली अच्छा है, हुआ ना? हंसमुख है, और आप जंप लगाती होगी तो आपके घर फॉलोवर में भी मैं उनको साथ टिकटॉक की नकल करके देखती हूँ, ऐसे करते हैं ऐसे करते हैं, वो हंसती है घर में। और माशाल्लाह से मेरी फैमिली बहुत अच्छी है, मुझे इस चीज़ों का वो नहीं, ज़्यादा मुझे मेरे हस्बैंड की ज़्यादा सपोर्ट है, ज़्यादा वही होते हैं कि उनका ही मसला होता है कि वो कोई बाहर आने जाने का, वो मेरे साथ ही होते हैं। वो सपोर्ट करते हैं आपको टिकटॉक बनाने में? टिकटॉक में भी, एक्टिंग में भी, आना जाने में भी, हर चीज़ में फिर वो सपोर्ट। टिकटॉक करते हैं नहीं? कभी कभी वो बेचारे बनाते हैं ना, घर में जो रहना है। सपोर्ट करते तो लाजमी है। हाँ ना। म्यूजिक जी तरफ़ अचो, टाइम थोड़ो हाणे बादल साईं अॼु छा पिया ॿुधायो भला साईं? अच्छा नंढे हूंदे मूं नंढे हूंदे ॿुधी तुंहिंजी सारा इश्क, पर जवानी में विधुई साड़े लॻई शलबा इश्क। आऊं केरु थींदो आहियां बुखारी, तो त मेहर मजनू जहिड़नि जा कढीला इश्क। वक्त वहे पियो वारीअ वांगुर, वक्त वहे पियो वारीअ वांगुर, बेकदरे जी यारीअ वांगुर। वक्त वहे पियो वारीअ वांगुर, बेकदरे जी यारीअ वांगुर, बेकदरे जी यारीअ वांगुर। दिल जे रस्ता अॼु पुण गुज़रनि, दिल जे रस्ता अॼु पुण गुज़रनि, अॼु पुण गुज़रनि। यादूं ॻोठ जी लारीअ वांगुर, यादूं ॻोठ जी लारीअ वांगुर, बेकदरे जी यारीअ वांगुर। वक्त वहे पियो वारीअ वांगुर, बेकदरे जी यारीअ वांगुर।
खेड़िया वेठो खेत खुशन जा खेड़िया वेठो खेत खुशन जा खेत खुशन जा आऊं हेल भी हारी वांगुर बेकदरे जियारी वांगुर आऊं बहेल आऊं हेल भी हारी वांगुर बेकदरे जियारी वांगुर दिलड़ी आयाज हरणी आहे दिलड़ी आयाज हरणी आहे हरणी आहे दानिश दर्द शिकारी वांगुर दानिश दर्द शिकारी वांगुर बेकदरे जियारी वांगुर वक्त वहे प्यो हवारी वांगुर वक्त वहे प्यो हवारी वांगुर बेकदरे जियारी वांगुर बेकदरे जियारी वांगुर वाह 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 वक्त वहे पियो वारी वांगुर वक्त वहे पियो वारी बेकदरे जी यारी वांगुर बिल्कुलु वक्त इहो ई आहे वक्त गुज़री थो वञे केतिरो बि वक्त सां प्यार कयो पर वक्त पंहिंजे टाइम सां रफ़्तार सां हले पियो हक़ीक़त शेख हयात साहब जी माना शायरी आहे ही आहे पंहिंजो दानिश अयाज़ कमरानी दानिश अयाज़ कमरानी असांजो वक़्तु जेको आहे उहो मतिलबु ब्रेक जो अची वियो असांजो वक़्तु ब्रेक जो थी वियो बिल्कुलु सो ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक जी हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं जेको आहे असांजो महिमान बस सां गॾु आहिनि डॉक्टर मुमताज़ अली बलोच साहब असां सां गॾु आहे मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहिनि जीअं मलेरिया थियो डेंगी थियो टाइफाइड थियो असांखे डॉक्टर साहब ॿुधायो त इहे बार बार जेके आहिनि थी सघनि था अच्छा डॉक्टर साहब जीअं असांजी ॻाल्हि थी त तव्हां चयो बार बार मलेरिया बि थी सघे थो उन जा 4 क़िस्म आहिनि त 4 बार थी थो सघे ऐं टाइफाइड बि थी थो सघे ऐं डेंगी बि थी थो सघे त छा इन जी का वैक्सीन या अहिड़ो कुझु न आहे जो हिकु दफ़ो लॻे या उन जो कोर्स जेको असां खाईंदा आहियूं उन खां पोइ बि हू थी वेंदो या बचिजे डेंगी फीवर जी वैक्सीन हिन वक़्तु पाकिस्तान में कोन आई आहे अच्छा एहतियात वठणु घुरिजनि ईअं मलेरिया जी वैक्सीन कोन्हे प्रोफाइलेक्टिक डोज़ हूंदो आहे जीअं ॿार मुल्क में वञो था या अहिड़नि इलाइक़े में कीअं ट्रेवल कयो था जिते मलेरिया कॉमन आहे त उन कुझु टेबलेट खाइणी हूंदियूं आहिनि एडवांस में पर जीअं त असां रहूं ई हिते था त असांखे एहतियात वठिणो पवंदो एहतियात इहो ई आहे त घर में अवां जेको आहे स्प्रे कयो मच्छरनि जे ख़िलाफ़ु जेको गवर्नमेंट बि कराईंदी आहे ॿार रोड रस्तनि गलियुनि में पर अवां घर में पाण स्प्रे कंदोसि पाणी खुलियल न रखो जंहिंमें की मच्छरनि जी जेका आहे न अफ़ज़ाइश थी थिए या डेंगी मच्छर जी अफ़ज़ाइश थी थिए पाणी ओपन न हुजे ऐं जेको दरियुनि में नेट लॻारायो हाफ स्लीव ख़ासि करे जेका डेंगी मलेरिया सीज़न आहे उन में हाफ स्लीव या शॉर्ट पाण खे अवॉइड कयो जे पायो था त पाण जेको आहे रिपेलेंट वग़ैरह लोशन जेके अचनि था त उहे लॻायो त बहितरु आहे घर में नेट जो इस्तेमालु कयो त बहितरु आहे इहे त एहतियाती तदाबीर आहिनि डेंगी ऐं मलेरिया खां लोशन जेके आहिनि उहे बि एलर्जी प्रॉब्लम कनि था उनजी स्मेल जेका हा उहे बि कोशिशि करे मार्केट में कुझु अहिड़ा अवेलेबल आहिनि जेके हाइपो एलर्जिक आहिनि जंहिंमें एलर्जी घटि थींदी आहे स्मेल घटि हुजे ऑडरलेस त उहे वठी सघो था सही डॉक्टर साहब असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं अच्छा इन सां पाणी जी ॻाल्हि जेकॾहिं आई त हिकिड़ी ॿी जून जुलाई जे ख़ासि टाइम पीरियड में हिकिड़ी बीमारी हलंदी आहे वाटर पार्क में वञणु माण्हू छॾे ॾींदा आहिनि निगलेरिया जे बारे में असांखे थोरो ॿुधायो कीअं थींदी आहे निगलेरिया बि उहो पाणी जेको बीठल पाणी आहे
ठीकु बीठल आहे पाणी। हाँ जीअं को तालाब आहे ऐं स्विमिंग पूल आहे ठीकु आहे उन में जेको आहे या निकलेरिया जरासीम अफ़ज़ाइश वठंदो आहे पोइ उहो जेको आहे नक जे ज़रिए दिमाग़ में वेंदो आहे सिधो ऐं जेको आहे दिमाग़ में जेका वञी करे इन्फ्लेमेशन कंदो आहे ऐं पोइ नुक़सानु ईंदो आहे उन खां पोइ माण्हू कोमा ऐं डेथ में वेंदो आहे त इलाजु हुनजो तमामु मुश्किल आहे ऐं हुन में मॉर्टेलिटी तमामु घणी आहे त इन करे त इन सीज़न में कोशिशि कई वञे त अवॉइड कयो वञे अहिड़े बीठड़ पाणी में वञण खां या माण्हू वञे बि त पाणी नक जे अंदरि न वञे। अच्छा इहो डॉक्टर साहब पोइ जेके आम टैंकर्स वारा पाणी उहे बि पोइ सेफ न आहिनि पाणी जेको टैंकर में हूंदो आहे माण्हू वज़ू कंदो आहे नक खे पाणी ॾींदो आहे। ॾिसो टैंकर वारो पाणी आयो किथां ठीकु आहे जे हू मेन लाइन खां भरे थो अचे जीअं लाइनूं गवर्नमेंट जूं लॻल आहिनि त ठीकु आहे उहो त वक़्ती तौरु टैंकर में हूंदो न घणो वक़्तु न हूंदो कलाकु 2-3 हूंदो पोइ अची करे अवां जे टैंक में विझी वेंदो ऐं उन खां पोइ यूज़ थी वेंदो वरी ॿियो पाणी ईंदो चेंज थींदो रहंदो स्टोर्ड वाटर न हुजे स्टोर्ड वाटर न हुजे बीठड़ पाणी हूंदो न त उन में अफ़ज़ाइश थींदी आहे। डॉक्टर साहब इहो त मलेरिया ऐं डेंगी खां बि ख़तरनाक थियो न। हाँ इहो त ख़तरनाक इलाज न आहे इलाजु कोन्हे इन जो बिल्कुलु इहो इन में जेको आहे दिमाग़ ते ई असरु थो थिए ऐं इहो अहिड़ो जरासीम आहे जेको दिमाग़ नुक़सानु कंदो आहे ऐं दिमाग़ खे खाईंदो आहे दिमाग़ अच्छा इहो पुछणु चाहियां त पाणी में वञण सां उहो थिए थो मतिलबु पाणी इस्तेमालु करण सां थिए थो पाणी जे अंदरि जे नक में असां वेंदो अंदरि त पोइ उतां नक मां अंदरि हुनजी मेम्ब्रेन क्रॉस करे दिमाग़ में हलियो वेंदो आहे मतलब जीअं डेंगी वग़ैरह ॿियो आहे असांजा मच्छर आम इहे चक जी हणनि था न इहे चक न हणंदो बाक़ी हाणे जिथे की ख़तरो हुजे जीअं वधू कयो था बीठल पाणी आहे कोशिशि करे पोइ नक में अंदरि पाणी घणो डीपली न विझो त बहितर उहो एहतियात कयो। हिते अहिड़ियूं कॉम्प्लिकेटेड मतिलबु बीमारियूं अची वियूं आहिनि किथे बि माण्हू न ख़बर नथी पए की मस्जिद में वञे थो या कीअं बि उनखे एहतियात करणु खपे घरां वुज़ू करे वञे त बहितर आहे घरां वुज़ू करे वञे दीन में आसानी आहे मुश्किल कोन्हे ऐं जेको आहे एहतियात लाज़िम आहे एहतियात करण सां घणी बीमारियुनि खां छुटकारो हासिलु करे सघे थो कोविड ॾिसो कोविड में हुयो ई एहतियात ठीकु आहे ईअं ई डेंगी मलेरिया में एहतियात कयो टाइफाइड में जेको आहे उहो एहतियात कयो खाइण पीअण जूं शयूं ठीकु हुजनि सफ़ाई हुजे पाणी ठीकु हुजे त कोन लॻंदो। कोविड जो चैप्टर क्लोज थी वियो आहे न या अञा आहे किथे कोविड जा केसिस तमामु घटि आहिनि अचनि था पर हाणे वैक्सीन लॻण खां पोइ हुन में जेको आहे मॉर्टेलिटी डिक्रीज़ थी वई हाणे आम जेको आहे जीअं बुखार नज़लो ज़ुकाम ईअं थिए थो हा जेके उहे पेशेंट्स जिन में को मार्बिड्स वधीक आहिनि जीअं को गुर्दनि जो पेशेंट आहे को कैंसर जो पेशेंट आहे इम्यून सिस्टम वीक आहे तमामु घणो उनखे वधीक इन्फेक्टेड थो करे बाक़ी हो हुन जा असरात तमामु हाणे घटि बि थी विया आहिनि ऐं केसिस तमामु घटि थी विया आहिनि। डॉक्टर साहब फर्स्ट एड जी ॻाल्हि कयूं असां की असां आम जेके इशूज़ ॾिसूं हिकु त बर्निंग थींदी आहे सड़ी वञणु कंहिंजो पाणी गरम पाणी लॻी वञे कंहिंखे या अजीब जीअं असां चओ त हिकिड़ो होममेड जीअं टोटका ज़हन में ईंदा आहिनि माण्हू थधो पाणी घणो अप्लाई कंदो आहे या मिठो पाणी खंड जो विझी करे मिलाए करे घणियूं मायूं हणंदियूं आहिनि अहिड़े तरीक़े जा त माना जीअं बर्न थी वञे कंहिंजी स्किन त उनजे लाइ फर्स्ट एड छा हुजणु खपे? ॾिसो फर्स्ट एड बर्न में जीअं पाण अॻु में ॻाल्हि कईसीं त आइज़ लाइ बि त वॉश कयोसि ठीकु आहे बर्न अगरि थिए थो त पहिरियों हुन में कमी कजे पाणी हारियो हुनजे मथां सभ खां बहितरीनु इलाजु आहे पाणी हारियो थधो नॉर्मल पाणी जेको अवेलेबल आहे पाणी हारींदो त हुन में घटि जेको आहे स्किन बि घटि में घटि जेका आहे उहा इन्वॉल्व थींदी ऐं रिकवरी बि बहितरु थींदी उन खां पोइ जेका क़रीबी हॉस्पिटल आहे उते वेंदुसि पोइ वरी मेडिसिन्स जेके आहिनि प्रॉपर उहे यूज़ थींदियूं आहिनि बर्न जूं उहे इस्तेमालु कयूं वेंदियूं पर पाणी सभ खां सवलो अवेलेबल बि हर हंधि हूंदो आहे इलाज बि सुठो आहे त पाणी मथां हारियोसि इहो मतिलबु फील थींदो आहे मतिलबु जीअं हाणे कोई बि मरीज़ सड़ी पए थो या कंहिं बाहि में या पाणी गरम में सड़ी पए थो तव्हां चओ था हुन ते पाणी लॻाइण सां उनखे मतिलबु थोरो फ़र्क़ु पवंदो पर जेसिताईं तव्हां पाणी लॻाईंदा त मतिलबु अहसासु न आहे थींदो उनखे त मूंखे जलन थी थिए पर पाणी वरी जीअं मतिलबु लॻाइणु बंदि थींदो आहे त अञा चवंदा आहिनि त वधीक जलन थींदी आहे न जेका उनखे जलन उन वक़्तु बर्निंग थींदी न या बाहि लॻल हूंदी त उहा त विसामी वेंदी ठीकु आहे पर हाणे बर्न थियण खां पोइ जलन त थींदी आहे तकलीफ़ त थींदी आहे पोइ हुन में लोकली कुझु क्रीम्स ईंदियूं आहिनि उहा जे ख़बर हुजे त उहो माण्हू मिक्स करे जेको आहे जीअं पॉलीफेट प्लस आहे या ज़ाइलोकेन आहे मिक्स करे फ़िलहालु हॉस्पिटल में लॻाए जेसि ताईं वञे घर में लॻाए जेसि ताईं वञे हॉस्पिटल में पहुचे पोइ अञा हिन जो स्पेशल इलाजु आहे पोइ उहो वरी उनजी बि कैटेगरीज़ आहिनि न त बर्न जेको आहे केतिरा परसेंटेज आहे केतिरो डीप आहे उन हिसाब सां वरी उनजो इलाजु कयो वेंदो आहे। डॉक्टर साहब हेल्थ ते अचूं पिया पहिरियां हाणे जेको असां अचूं एंटरटेनमेंट ते जंप ते अचूं जंपिंग नीला ये
अच्छा, ऐसा हुआ है कि जिस तरह हम फर्स्ट एड की बात कर रहे हैं, टिकटॉकर भी बड़ा स्टंट्स करते रहते हैं, जैसे आपने एक जंप वाला स्टंट कर रहे हैं, अगर इंजरी हो जाए, मतलब ऐसा कुछ हुआ है वाकई, कुछ आपने ऐसा स्टंट किया हो या आपके किसी टिकटॉकर ने ऐसा कोई स्टंट किया हो और वो सीवियर इंजरी उसको हो गई हो? जी जी बिल्कुल, अभी मेरा कंटेंट चला रहे हैं लोग लेडीज़ भी जंप मारते हैं, और कुछ लोग ऐसे थे जो लेडीज़ जंप मारते थे, गिरी भी, उनकी टांगें भी टूटी हैं और कॉपी नहीं कर सके। अच्छा, जैसे मैं जंप लगाती हूँ, एक दफ़ा तो मैं खुद ही दरख्त के ऐसे जंप लगाने लगी, दरख्त के अंदर चली गई और मेरे को चोट भी लग गई थी उससे। अच्छा, और दरख्त के उससे अंदर बाद चली? दरख्त में क्या सुराख था क्या? दरख्त का पौधे के अंदर चली गई थी। अच्छा, दरख्त के, जैसे मैं जंप मारा ना, तो पौधे के अंदर गिर गई और उससे मेरे पाँव में भी चोट लग गई। फिर बच गई आप? बच क्या गई, उसके बाद मैंने कंटेंट ही छोड़ दिया। अच्छा, तो अभी आपने कहा 2 मिलियन फॉलोवर्स हैं आपके और 6 मिलियन के करीब आपके लाइक हैं, जी तो चले जंप तो आपने मान लिया, लेकिन अब क्या कर रही हैं, या सिर्फ जंपिंग का ही आपका वो है? नहीं, अभी मैं सोबर वीडियो बना रही हूँ, अच्छा, क्योंकि नहीं, जंप काफी भी तो सोबर तरीके से लगा सकता है बंदा, ये क्या बात हुई? नहीं नहीं, जंप सोबर सोबर वीडियो नहीं ये होता, आप अच्छा। कभी देखे? आपने कब लगाया कभी? नहीं, तो लगा के देखे ना, सोबर होता मैं है जब। टिकटॉक ही नहीं बनाती। जैसे कि घर की वीडियो भी मैं बना रही हूँ, घर में खाना बनाने की बना रही हूँ, जैसे बच्चों के साथ डांट रही Vlog बच्चों को, type। हाँ इस टाइप के बना रही हूँ। अच्छा, मिस अनिला, मुझे ये बताएं कि टिकटॉक में जस्ट एंटरटेनमेंट है, फॉलोअर्स हैं, फेम है, ये तो सब कुछ है, लेकिन अगर पैसा ना हो तो फिर क्या फायदा है ऐसी फेम का हाँ, भी? ये बात तो तो सही कुछ है। मिलता भी है या? नहीं, टिकटॉक से तो हमें कुछ भी नहीं मिलता है, ये तो कहने की बात है कि हमें टिकटॉक से कुछ मिलता है। इस सूरत में मिलता है कि जैसे हमें कोई बुलाता है प्रमोटिंग के लिए, जैसे कोई किसी शॉप की प्रमोटिंग करनी, किसी होटल की प्रमोटिंग करनी, वो हमें पैसे देते वैसे हैं। पूछना तो नहीं चाहिए क्योंकि ये आपका वो पर्सनल है, कहते हैं कि वो बीवी का नाम और सैलरी नहीं पूछनी चाहिए, मर्दों के लिए ऐसे बोलते हैं, लेकिन मैं आपसे ये पूछना चाह रहा हूँ क्योंकि काफ़ी टिकटॉकर्स हैं, वो चाहते होंगे कि कुछ हम अपने प्रोफेशन में कुछ अर्न भी करें, जिस तरह से आपने कहा कि हमें इनवाइट करते हैं पार्टीज जी। में या एडवर्टाइजमेंट के लिए, जी, जी। आप 2 मिलियन नॉट अ बिग डील, ठीक जी, है, जी। बड़ा एक नंबर है, तो आप लास्ट टाइम आपने मैक्सिमम अमाउंट कितना लिया अपने क्लाइंट से? 15-20। 15-20। और अभी मैंने एक फैशन शो था, वहाँ पे उन्होंने इनवाइट किया था, उन्होंने दिया था 50 दिया था, 50,000। अरे वाह। अभी ये सीवीओ पे इवेंट हुआ था। लेकिन काफ़ी आप कह रही हैं कि टिकटॉक पैसे नहीं देता, काफ़ी वो कहते हैं कि IBN पता नहीं वो उस हिसाब से वो पैसे अर्न भी करती हैं काफ़ी। एक हमारे पास लास्ट टिकटॉकर आई थी, वो बता रही थी कि मैं मंथली लास्ट टाइम मैंने मेरी बेटी ने 1.5 लाख अर्न किया है, मैंने लाख रुपया अर्न किया है, तो वो कैसे? सर वो इस तरह लाख 1.5 लाख कर सकते हैं कि वो लाइव बैठते हैं। लाइव बैठते लाइव हैं? आप जी। लाइव नहीं आती? मैं लाइव आप नहीं लाइव जंप मारे ना, फिर देखिए। नहीं, लाइफ घर में भी टाइम देना होता है, बच्चों को भी देना होता है, शूट का भी काम होता है। टिकटॉक आज है कल नहीं है। और जो हमारा आर्टिस्ट, डिपेंड नहीं करना चाह रही हैं आप जी, उस पे। और ज़्यादा मेरा यूट्यूबर भी हूँ, यूट्यूब पे भी काम चल रहा है सही। और मैं उस पर ब्लॉग वगैरह डालती हूँ, उस पर भी काम करती हूँ। और लाइफ टाइम बिल्कुल नहीं होता, बच्चों को भी सारा टाइम देना होता है। ज़ाहिर इस चीज़ों को भी अच्छा, देखूँगी तो आपको- बच्चों को नहीं दे सकते। आप एक्टर भी हैं, ठीक है, तो आपको टिकटॉक ज़्यादा आसानी लगती है बनाना या एक्टिंग करना? एक्टिंग करना क्या आसान फ़र्क लगता है दोनों में? देखो टिकटॉक पे तो 2 मिनट की टिकटॉक वो आसानी से बनती है, आसानी से पर बनती उसकी फ़ायदा कुछ नहीं है। अच्छा, अब देखो मेरा 2 मिलियन, पहले भी मेरा 2 मिलियन था, ब्लॉक हो गया अकाउंट। अकाउंट क्यों ब्लॉक होता है ये तो बताएं, ये इतनी मेहनत के बाद मतलब अकाउंट ब्लॉक होना, ये तो अकाउंट ब्लॉक इसलिए हो जाते हैं कि कुछ लोग जैसे कि अभी मैं अब मेरे वायरल हो गई हूँ, जी। तो लोग इससे जेलस बन के रिपोर्टें मारना या उनको गलत नहीं, कमेंट्स अगर करना। मैं ये पूछना चाह रही हूँ, अगर कोई रिपोर्ट भी मारता है तो जाहिर सी बात उसकी है policies होंगी ना कुछ हाँ, तो। ब्लॉक करने वाले तो टिकटॉक वाले हैं ना, तो वो नहीं देख रहे थे कि वो अच्छी अच्छी वीडियोस बना रहा है, अगर रिपोर्टें आ भी रही हैं तो हम इसको ब्लॉक कैसे कर रहे हैं? अब देखो कि 3 बंदों की शहादत हो तो फांसी भी लग सकती है। अब एक बंदा रिपोर्ट मारेगा तो छोड़ देंगे, दूसरा मारेगा छोड़ देंगे। जब 20-20 अकाउंट पे एक बंदा रिपोर्ट मारेगा तो वो तो जाहिर है अकाउंट ब्लॉक करेंगे। मतलब ये तो प्रोफेशनली एक जेलसी टाइप लग रही हाँ, है कि ये jealousy इसके है। नंबर ज्यादा क्यों बढ़ रहे हैं? जेलसी तो फिर टिकटॉक वालों की हुई कि अकाउंट ही ब्लॉक कर दो। नहीं, अच्छा, लोग इतनी मेहनत करके बनाते हैं, वैसे कहना नहीं चाहिए, लेकिन मैं ये कहूँगी
क्योंकि मैं बनाती नहीं तो वो मैं डरती भी नहीं हूँ तो इतनी मेहनत करके बनाते और उनके मिलियंस बिलियंस मतलब फॉलोवर हो जाते हैं, फिर वो अकाउंट ब्लॉक, तो लोग ऐसे दुख बददुआएं दे होता रहे है होते ना, हैं, इतनी मेहनत बददुआएं बंदा दे रहे करे। होते हैं। मेरा 2 मिलियन अकाउंट ब्लॉक हुआ था कुछ अरसा पहले, और 2 दिन तो मैं ऐसे पड़ी हुई थी जैसे कि कोई घर में मैयत होगी बुखार हो गया। कि क्या हो गया। अभी मेरा इतनी मेहनत की और इतना डॉक्टर साहब दौड़ की है। आपकी इस मेडिकल में फर्स्ट एड क्या है इनका? फर्स्ट एड ऐसे मरीजों के कुछ लिए हो कुछ जाए, है हो जाए तो। कि 2 दिन पड़ी रही, अकाउंट ब्लॉक हो गया। देखिए इसमें ये है कि आप ऐसे वीडियो बनाएं कि लोगों की रहनुमाई भी करें, सही। ठीक है, और उनको पॉजिटिव मैसेज भी जाए, बिल्कुल। ठीक है। ज़िंदगी में बहुत से लोग हैं जो बनाते हैं और उनके ब्लॉक नहीं होते, हाँ, सही। और मैडम जिस तरह कह रही है मुखालिफ भी होते हैं लोग, मुखालफत में भी कर देते हैं, करते पर होंगे। ये अच्छा, ये एक ऐसी दुनिया है जिस तरह इन्होंने कहा कि अच्छा काम करना चाहते हैं, लेकिन मेजॉरिटी जो है वो ऐसे लोग, इनको ऊट पटांग चीजें पसंद है, ठीक है जी। अच्छा, कुछ बंदा अच्छा कुछ करना भी चाहे ना तो एक टेक्निक उसको है, like ही नहीं। तो वो कहते हैं ना कि वो किचरे को साफ करने के लिए किचरे में घुसना पड़ता है सफाई उसको करने के बेचारे लिए ना, को कोई देखता तो ही फिर नहीं। उनकी वो व्यूअरशिप कैप्चर करके फिर अच्छा करना शुरू कर दो तो वो अच्छे की तरफ डाइवर्ट हो जाएंगे। ये भी अच्छा, सारी टिकटॉक टेक्निक में है। यही है मतलब ज्यादातर हमने वायरल वही वीडियोस देखी है जो मतलब समझ ही नहीं आती कि ये मैसेज बना क्या क्या था रहे हैं। इनका, या बनाया क्या गया था, या ऊंट पटांग के लिए वैसी वो वायरल हो जाती है। जी जी बिल्कुल चले। ऐसा ही है। और जो मेहनत करके बनाता है वो बेचारा अभी तक नहीं, काफी अच्छे कंटेंट भी है। अच्छा, एक ये भी है ना, काफी हमने देखा कि एक बच्चा अभी रिसेंटली एक वीडियो जा रही है, वो सवात में कहीं वो वादी के पास जो है एक स्टोन से वो जंप कर रहा है, जी। वो बहकर चला गया, एक्सपायर हो गया बच्चा। जी जी ऐसा होता है, काफी मौतें भी हुई हैं इस ट्रेन तरह। में जो है, ट्रेन का वो स्टंट कर रहा वो है, आपने देखा? पीछे उससे ट्रेन ने हिट कर दिया उसको। वो वही एक लड़की थी, मतलब छत पर वो वीडियो बना रही थी ना, ऐसे डांस करती हुई, और हालांकि रही उसने थी। गाउन वगैरह पहना हुआ है, तो वो जो गैलरी टाइप नींदा है ना, छत में हवा चला है, हाँ। वो उसमें गिर गई और वो कोई 4-5 माले पे खड़ी थी, तो वो वहीं पे एक्सपायर हो गई। देखो ये जो टिकटॉक है ना, हम लोग बनाते हैं तो अच्छी वीडियो बनाओ, जैसे इस चीज़ों का ख्याल करना चाहिए कि छत पे नहीं बनाए, जैसे नदी पे खड़े हो आप ऊंचाई में खड़े होकर वीडियो नहीं बनाए। आजकल के छोटे छोटे बच्चे क्योंकि बना आपका रहे हैं। ध्यान वीडियोस की मतलब तरफ वीडियोस उतनी की तरफ होता टेक्नोलॉजी, अगर किसी को इस तरह की चीज चाहिए भी, उसके लिए भी वो टेक्निकल हो तो अच्छी बात है। आप वही चीज जो है आर्टिफिशियली वो बना दिखा सकते हैं। ये बड़ी बड़ी फिल्में होती हैं, वो भी मतलब इस तरह से नहीं करते। बिल्कुल। हमारे यहाँ तो बिल्कुल रियल वो हीरो हमारा बनने ये की कोशिश पाकिस्तान करते है, हैं। यहाँ पे अच्छा, कुछ भी हो डॉक्टर साहब का सकता है। पूछना सी डॉक्टर साहब, डॉक्टर जो होता है वो 24 घंटे, एक तो जब वो पढ़ाई का आपका दौर होता है तो पढ़ाई मतलब एक हम कितने खुश्क हो गए दिमाग पढ़ कर, फिर आप डॉक्टर बन जाते हो, फिर मरीज, ऑपरेशन, ये वो। कभी आप डॉक्टर्स का पूछ रही हूँ, आप डॉक्टर्स को अगर फ्री टाइम मिले तो आप क्या करते हो? मतलब सॉन्ग वगैरह सुन लेते हो, या आपका दिल करता है मैं Entertainment कोई की जरूरत ऐसा तो पड़ती है, हाँ। वीडियोस बना लूँ, या मतलब इस तरह का टाइम मिल जाता है? ॾिसो बिल्कुलु ठीकु था चओ। असां जीअं मुंहिंजो तालुक़ु एमरजेंसी मेडिसिन सां आहे, मां इंटरनेशनली बि कमु कयो आहे, हिते बि कमु कयां थो। हर पेशेंट जेको असां कलाक अध खां पोइ ॾिसंदा आहियूं, उन जी नई स्टोरी हूंदी आहे, सही। ठीकु आहे। उनखे नई तकलीफ़ात, नई उनजो जेको आहे सॼो जेको आहे सिनेरियो हूंदो आहे, त वरी इहो बि असांखे हिकिड़ो रिफ्रेश करे छॾींदो आहे, हिकिड़ो बोरिंग न हूंदो आहे, हिकु इहो आहे। ॿियो जॾहिं सफ़र में वेंदा आहियूं त बादल राय साहिब सां पुराणो जेको आहे रहियो आहे तालुक़ु, सो मां ॿुधायोमांसि असां हिकिड़ो गानो ॿुधंदा आहियूं तव्हांजो, बार बार कावड़ छॾ अहिड़े हिसाब सां सॉन्ग्स ॿुधंदा आहियूं रस्ते में, जॾहिं ड्राइव कॾहिं लॉन्ग ड्राइव वग़ैरह कंदा आहियूं, या दोस्त गॾिजी वेंदा आहियूं। असां मेडिकल कैंप्स लॻाईंदा आहियूं, जेका असां वरी हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे मकली वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन, जेका सिंध में हेल्थ ऐं एजुकेशन ते कमु करे थी। कुझु दोस्त आहियूं असां गॾिजी करे, पाण में डॉक्टर्स ऐं एजुकेशनिस्ट आहियूं, त पोइ वेंदा आहियूं, असां ट्रेवल कंदा आहियूं। असांजी टाइमिंग इहा आहे त राति जो 12-1 बजे जीअं फारिग थींदा आहियूं त पोइ असां ट्रेवल कंदा आहियूं, जीअं कॾहिं ख़ैरपुर नाथन शाह था वञूं, कॾहिं थर था वञूं, मुख़्तलिफ़ शहरनि में, कॾहिं बलूचिस्तान था वञूं, त पोइ राति सॼी ट्रेवल कंदा आहियूं। पोइ उन में कचहरी बि हलंदी आहे, गाना बि ॿुधंदा आहियूं, सुबुह जो सॼो ॾींहुं उते कैम्प कंदा आहियूं मेडिकल जी, ऐं वरी राति जो वरी मोटींदा आहियूं। त इहा एंटरटेनमेंट आहे असांजी। बाक़ी हिकिड़ो ॾींहुं संडे मिलंदो आहे, सो बि 2 संडे ते कमिटमेंट हूंदी आहे, मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन ऐं जेको आहे NGO सां गॾु वञी करे माण्हुनि जी ख़िदमत करणी आहे। कोशिशि करे 1 या 2 संडे पंहिंजी फैमिली लाइ रखंदा आहियूं,
जेका वेट कंदी आहे, ॿार वेट कंदा आहिनि त हलूं काॾे घुमण हलूं, को जेको आहे पोइ इहा इंटरटेनमेंट। साईं पोइ इन ख़ुशी में तव्हांखे असां जेको आहे सो कावड़ छॾ तूं कावड़ छॾ इहो गानो था ॿुधायो, बादल इहो गानो थो थी वञे। नेक्स्ट में हींअर मूं कढी छॾियो हाँ, गीत। माने फिलहाल कावड़ न आहे, मैं कावड़ ॾियारींदो पहिरियां। साईं खे ॿुधायो। से लेते हो बतला दिया कि यूं आहन से मकनातीस को दिखला दिया कि यूं पूछा कि चांद गहन में आता है किस तरह, सर के जुल्फ चेहरे पे दिखला दिया कि यूं पूछा कि ईसा ने मुर्दे जिलाए थे किस तरह, ठोकर से मेरी लाश को ठुकरा दिया कि यूं पूछा कि दिल आशिक का जलाते हो किस तरह, बाजू पकड़ के गैर का दिखला दिया कि यूं खुदा करे कि मोहब्बत में ये मकाम आए, खुदा करे कि मोहब्बत में ये मकाम आए, किसी का नाम लूं लब पे तुम्हारा नाम आए, खुदा करे कि मोहब्बत में ये मकाम आए, किसी का नाम लूं लब पे तुम्हारा नाम आए, खुदा करे कि मोहब्बत में ये मकाम आए। कुछ इस तरह से जिए जिंदगी बसर न हुई, कुछ इस तरह से जिए जिंदगी बसर न हुई, तुम्हारे बाद किसी रात की सहर न हुई, सहर नजर से मिले जुल्फ लेके शाम आए, किसी का नाम लूं लब पे तुम्हारा नाम आए, खुदा करे खुद अपने घर में वो मेहमान बन के आए हैं, खुद अपने घर में वो मेहमान बन के आए हैं, सितम को देखिए अनजान बन के आए हैं, हमारे दिल की तड़प आज कुछ तो काम आए, हमारे दिल की तड़प आज कुछ तो काम आए, किसी का नाम लूं लब पे तुम्हारा
गीत है वही मंजर, वही है साज वही गीत है वही मंजर, हर एक चीज वही है, नहीं हो तुम वो मगर उसी तरह से निगाहें उठे सलाम आए, उसी तरह से निगाहें उठे सलाम आए, किसी का नाम लूं लब पे तुम्हारा नाम आए, खुदा करे कि मोहब्बत में ये मकाम आए, खुदा करे। ये दर्द है भाई साहब, यो गानो तव्हां मता समय तव्हांजे लाइ सोफ़ा इधर होना चाहिए था। ठीक है भाई साहब, तव्हां जो बादल सफ़र तव्हां सां कयो आहे, ठीकु आहे, बिल्कुलु। पर गानो तव्हां चयो इहो गानो ॿुधाए कावड़ छॾ तूं कावड़ छॾ, उहो बाद में ॿुधाईंदुमि। हाणे अचे त फर्स्ट एड में सुई तड़ी हणिजो सेड़ी ठाहो की सो बहरहाल दर्द ख़तम थिए जेको हाणे ॾिठो अल्लाह साईं सेहत ॾे। इहो वॾो मसइलो आहे साईं। ब्रेक जो भी Time टाइम थियो थियो आहे, break जो। ब्रेक टेलंदासीं, ब्रेक खां पोइ वञूं। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक व्यूअर्स, हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनि खे भलीकार सलाम सिंध जी हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में। अॼु असां महिमान आहिनि, हिकिड़ी लेफ्ट असां वटि फुल एंटरटेनमेंट आहे, जंपर वेठी आहे असां वटि, जंपर, ऐं असां वटि राइट ते जेके वेठा आहिनि एक्सपर्ट वेठा आहिनि अच्छा, मेडिकल जे शोबे में। हा, जीअं तव्हां चयो त राइट ते त सर ॾे हलंदासीं, ऐं सर खां हिकिड़ो अहम सुवाल आहे त सर CPR मतिलबु मरीज़ खे कुझु थी थो वञे त घर में असां पहिरियां त परेशान सभु थी वेंदा आहिनि त माना बेहोश थी वियो त छा थियुसि छा न थियुसि, कोई केॾे भॼंदो आहे, कोई केॾे, जॾहिं डॉक्टर खे वठी अचनि या एम्बुलेंस ॾे जॾहिं कॉल करूं अचे त फर्स्ट एड उनखे छा करणु खपे, CPR जो मतिलबु छा आहे ऐं कीअं करणु खपे घर में, छो जो सभु असां जेके घर में माण्हू आहियूं सभु त डॉक्टर न आहिनि या उन्हनि खे तरीक़ेकार ख़बर न आहे, त छा करणु खपे पहिरियों? सो CPR कार्डियो पल्मोनरी रिससिटेशन आहे, हा। या फर्स्ट एड ॾींदा आहियूं असां। फर्स्ट रिस्पॉन्डर कोर्स डाउ यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिस ओजा कैंपस में पंहिंजे हेल्थ केयर वर्कर्स खे कराईंदा आहियूं, रिफ्रेश इहो कोर्स कराईंदा आहियूं। इन खां अलावा डाउ यूनिवर्सिटी तरफ़ां जेके ॿिया बि आवामी भलाई लाइ कम थियनि था, उते हिकिड़ो असां कम्यूनिटी लाइ प्रोग्राम बि प्लान ठाहियो आहे त कम्यूनिटीअ खे अवेयरनेस ॾींदासीं या ट्रेनिंग ॾींदासीं। अगरि को घर में अनकॉन्शियस थी थो वञे, कार्डियक अरेस्ट में वञे थो, छो जो एनुअली जेका सेंसिस आहिनि उहे 67 मिलियंस पर ईयर डेथ आहिनि ड्यू टू कार्डियक अरेस्ट, ठीकु आहे। त तमामु घणा दुनिया में नंबर 1 ते आहे हिन वक़्तु बि। त उन जी ज़िंदगीअ खे बचाइण लाइ छा थो करे सघिजे, पहिरियां 10 मिंट ॾाढा इम्पॉर्टेंट आहिनि। असांजा 10 मिंट ईअं ई गुज़री वेंदा आहिनि हॉस्पिटल में पहुचण ताईं, मरीज़ खे त केरु बि हथु कोन हणंदो आहे त उनखे ज़िंदगी बचाइण लाइ। त उन लाइ इहो आहे हिन जो तरीक़ेकार। जीअं मैडम बि अॻोड़े ॿुधायो त असां वेंदा आहियूं त पंहिंजी सेफ्टी जे ॾिसो, त उन में सीन सेफ्टी आहे। ॾिसो त सेफ़ा कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कोई एक्सीडेंट थी वियो, किथे बाहि लॻी वई, कंहिंखे इलेक्ट्रिक शॉक लॻो त उनखे साइड कयोसि। साइड करण खां पोइ उनखे चेक कयोसि कॉन्शियस आहे न आहे, त पोइ घर मां कंहिं हिकिड़े भातीअ खे फ़ोन करे या मैसेज करे रड़ करे चवंदो बाबा एम्बुलेंस घुराए, गाॾी कढ। जेसि ताईं हुनखे हाणे इहो तरीक़ो अचणु घुरिजे त उन में CPR कंदा आहियूं त हिकिड़ो जेको डोमिनेंट हथु हूंदो आहे मेन जेका, उहो हेठां ॿियो मथां करे हीअं, ठीकु आहे, दिलि जे मथां हीअं, हा, मिड ऑफ स्टर्नम ते पुश कबो आहे हार्ड एंड फास्ट, उनखे हीअं तक़रीबन 2 इंच ताईं हेठि, ठीकु आहे। हा, उहो पंप कंदासीं, उहो मिंट में तक़रीबन 120 साइकिल्स हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। कंटिन्यू कयो या वरी जेको आहे 30 साइकिल्स करे 2 रेस्क्यू ब्रीदिंग थींदियूं आहिनि। पर इहो घर में ॿियो कुझु बि न कयो त इहो CPR कयो, पंप कयो हुनखे, ठीकु आहे। हाणे पहिरियां 10 मिंट क्रूशल आहिनि, जे इन में जीअं 2 मिंट पहिरियां त अञा उन में जेको आहे मां जे प्रॉपर CPR घर में ई कई त उन में जेको आहे सर्वाइवल रेट तमामु सुठो आहे, 60 to 80% आहे, ठीकु आहे।
ब्लड फ्लो हुन जो दिमाग़ में वेंदो, ऑक्सीजन बि उहा दिमाग़ में वेंदी त पेशेंट जेको आहे उनजी मॉर्टेलिटी डिक्रीज़ थी वेंदी आहे, सर्वाइवल रेट वधी वेंदो आहे। त इहे CPR करणी आहे। जेसि ताईं हॉस्पिटल पहुचो था, अगरि एम्बुलेंस आहे, गाॾी आहे, CPR कंदा अचो त बहितर आहे ऐं पेशेंट सर्वाइवल रेट बचंदो हॉस्पिटल में। त उहो ई जेको आहे केतिरी पर प्रेशर केतिरो हुजणु खपे, मतिलबु ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुते बोन्स आहिनि। हा, उहो मिड ऑफ स्टर्नम छाती जे विच में तक़रीबन 2 इंच डीप हूंदो आहे। उन जो जेको तरीक़ेकार आहे उहो असां यूनिवर्सिटी जे तरफ़ां हाणे इंशाअल्लाह शुरू था कयूं कम्युनिटीअ में बि, ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ जेको आहे ऑफिशियल्स लाइ आम माण्हुनि खे सेखारींदासीं। असांजो एम इहो ई आहे त हेल्थ केयर वर्कर्स खे त उहो ई ट्रेनिंग ॾियूं था, आम माण्हुनि खे बि हर घर मां घटि में घटि हिकिड़े खे त हुजे ट्रेनिंग, त घटि में घटि पंप त करे सघे, पंप करे अस्पताल त पहुचाए, उनजो सर्वाइवल रेट त बचे। इन ते असां यूनिवर्सिटी जे तरफ़ां कमु करे रहिया जेके माण्हू कुझु वजह जे करे मतिलबु ईअं जज़्बाती हूंदा आहिनि घणा, कोई टेबलेट खाई छॾींदो आहे, कोई सीरप सॼा पी छॾींदो आहे, मतिलबु कुझु न कुझु, त उनखे केतिरी देरि ताईं मतिलबु डॉक्टर ॾे पहुचाइणु खपे, न त मतिलबु काफ़ी देरि थी वेंदी, केतिरो टाइम दरकार? मुख़्तलिफ़ आहे। हाणे असां वटि केस ईंदा आहिनि ड्रग ओवरडोज जा, ड्रग इंजेक्शन जा दवाऊं खाईंदा आहिनि, के पैराडोल जा 2 टे पत्ता पैरासिटामोल जा खाई था अचनि, के निंड जूं गोरियूं खाई था अचनि, के ताक़त जूं मल्टीविटामिन गोरियूं 2 2 3 पत्ता खाईंदा आहिनि। हाणे इन्हनि मुख़्तलिफ़ जो एब्ज़ॉर्प्शन टाइमिंग अलॻि अलॻि आहे, पर एज़ सून एज़ पॉसिबल जेतिरो जल्दी थी सघे, जे अगरि कंहिं खाई छॾियो आहे त ख़बर हुजे त उनखे उल्टी करायो, उल्टी कराए ऐं फ़ौरन उनखे हॉस्पिटल पहुचायो, त असां हिकिड़ो त स्टमक वॉश कंदासीं, जेके उन जो रहियल ड्रग जा पार्टिकल्स आहिनि उहे कढंदासीं। इन खां अलावा एंटीडोट, उन ड्रग जो जेको आहे एंटीडोट उहो ॾींदासीं त जीअं ड्रग जा नेगेटिव असरात उहे ख़तमु थियनि, छो जो इहे ड्रग्स ज़्यादातर जिगर खे बि नुक़सानु ॾींदियूं आहिनि, दिमाग़ ते असरात कंदियूं आहिनि, गुर्दनि ते असरु कंदियूं आहिनि, त ब्लड प्रेशर ते असरात जो त फर्स्ट में उनखे उल्टी करायो, अगरि असां हॉस्पिटल ॾिसो मतिलबु नथा पहुची सघूं, या असांखे ख़बर आहे त असांजी गाॾी या कोई बि जेको आहे असां हॉस्पिटल पहुचाइण वारो वसीलो उहो देरि सां थो पहुचे, त तव्हां जो उल्टी करायो, त छा घर में असां उनखे कराए था सघूं? उल्टी अचे त हुनखे पाण अचे या कुझु पाण अचे, या त वरी जेका आङुर ज़बान मथे अंदरि जेको आहे गले ताईं टच कजे, त उन में हा उहो कराए, उल्टी अचे जे कढी सघे त बहितर आहे। त दवा जेतिरी ॿाहिरि निकिरी वेंदी उहा बहितर आहे। जे एब्ज़ॉर्ब थी वई ब्लड में वई त पोइ उनजा जेके नेगेटिव असरात शुरू थी वेंदा, पोइ त उनजो हल अस्पताल पुॼण खां पोइ एंटीडोट आहे। अॼुकल्ह त माना जेको आहे सो गवर्नमेंट जे तरफ़ खां जेके मोबाइल्स वग़ैरह जेके एमरजेंसी मोबाइल्स बि आहिनि, जंहिंमें जेको आहे सो फर्स्ट एड मिली थी वञे हार्ट जे ख़ासि करे जेको अटैक पए थो। अच्छा, जेकॾहिं को पेशेंट अटैक उनखे पए पियो, अक्सर ईअं एमरजेंसी में जॾहिं वेंदा आहिनि, तव्हां एमरजेंसी में तव्हां एक्सपीरियंस घणो कयो हूंदो, पर्सनली मुंहिंजो बि एक्सपीरियंस मूंखे यादि आहे 2013-14 में मुंहिंजे वाल साहब खे अटैक पियो, जॾहिं त असां हॉस्पिटल विया हुआसीं, त उनजी थी जेको आहे सो छा चइबो आहे ECG। अच्छा, ECG उन्हनि जी सही आई उन टाइम जॾहिं अटैक पियो, ECG त उन्हनि जी बिल्कुलु सही आई, मूंखे यादि थो अचे, या तव्हां ई हुयो ECG कई, मूंखे यादि थो अचे। अच्छा, 2 डेज़ 3 डेज़ खां पोइ जॾहिं डॉक्टर वटि असां वियासीं, जेका हिते अथव करीमाबाद या आयशा मंजिल साइड हार्ट जी जेका हिते, अच्छा उन डॉक्टर खे जॾहिं ॾेखारियोसीं, डॉक्टर उन जेको आहे सो ॾिठो, टेस्ट कराई, उन डॉक्टर चयो त हे पेशेंट त 25% हार्ट उनजी हले थी, त बीठो कीअं आहे, त मतिलबु ECG बि तव्हांजी ग़लति थी अची वञे जेका चेक न। हाणे थींदो ईअं आहे, जो जीअं पाण टेलीमेडिसन जी ॻाल्हि कईसीं, त टेलीमेडिसन जा बि काफ़ी इदारा आहिनि, डाव यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिस बि कमु करे थी, त फ़ोन वसीले घर में ई अव्हांखे प्रॉपर एडवाइस मिली वेंदी, अगरि कंहिंखे चेस्ट पेन थो थिए त छा करिणो आहे, ठीकु आहे, उनखे बेड रेस्ट करणी आहे, कहिड़ी गोरी, जीअं डिस्प्रिन खाई छॾिजे कंहिंखे सूर थो थिए त तकिड़ो, त हो ब्लड थिन कंदी आहे, अटैक जा चांसिस घटि थींदा आहिनि, ऐं एज़ सून एज़ पॉसिबल डिस्प्रिन जी टैबलेट खाई छॾिजे त बहितर आहे। बेसिकली डिस्प्रिन हू छाजे लाइ आहे? डिस्प्रिन जेको आहे न ब्लड खे थिन कंदी आहे, ब्लड खे थिन कंदी आहे, त क्लॉट नाहे थींदो, रत ॼमंदी न आहे, हा, उन में फालिज ऐं अटैक जा चांसिस घटि थी वेंदा आहिनि। पर ECG 100% हमेशह उन में चेंजिंग कोन ईंदियूं आहिनि, ठीकु आहे, कॾहिं कॾहिं ECG ठीकु हूंदी आहे, पेन टिपिकल हूंदो आहे, दिलि जो सूरु थिए थो, सूरु कोन थो वञे, टिपिकल पेन आहे, त पोइ फर्दर ॿिया बि टेस्ट कया वेंदा आहिनि, फिर खून जा टेस्ट कया वेंदा आहिनि, उहे ॾिसंदा आहियूं। ईको में दिलि जे वाल जो ख़बर पवंदो आहे, पंप केतिरा % करे थी, वाल ठीकु आहिनि, कमु कनि था, को पठो दिलि जो कमज़ोर त न थियो आहे, अटैक खां पोइ बि जेका दिलि कमज़ोर थी वेंदी आहे,
ऐं इन खां अलावा को वाल प्रॉपर कमु न करे या दिलि में सुराख हुजे त इहा ख़बर पवंदी आहे असांखे, ईको में ख़बर पवंदी आहे। पर ECG कॾहिं अक्सर त असांखे ख़बर पइजी वेंदी आहे, पर कुझु केसिस में ECG नॉर्मल आहे, पर पेशेंट खे पेन नथो वञे, स्वेटिंग हले थी, पोइ त ॿियूं टेस्ट करणा पवंदा आहिनि। पोइ ब्लड जा टेस्ट कंदासीं, उनखे ऑब्जर्वेशन में रखंदासीं, वरी जेको आहे 2 कलाकनि पोइ ECG ब्लड टेस्ट रिपीट कंदासीं, ऐं ज़रूरत पवंदी आहे त वरी एंजियोग्राफी या कुझु ॿिया बि टेस्ट करे। डॉक्टर साहब जीअं असां फर्स्ट एड जी ॻाल्हि अॼु डे सेलिब्रेट कयूं पिया त हिकिड़ो कॉमन हिकिड़ो हादसा जीअं थियनि पिया, ठीकु आहे, असां अक्सर ॾिसंदा आहियूं कि अचानक सां रोडनि ते हादसा थियनि पिया। हिकु दफ़ो मां पर्सनली एक्सपीरियंस कयो शायरा फैसल में, तव्हांखे ख़बर आहे त बाइकर्स जेके आहिनि व्हीलिंग कंदा आहिनि, वन व्हीलिंग कंदा आहिनि। हिकु दफ़ो मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो छोकिरो ई किरे थो, ओवरटेकिंग कयईं, गाॾी कयईं। अच्छा, मां त अॻिते निकिरी वियुमि, पोइ थोरो सेंसिटिविटी वारी नेचर आहे मुंहिंजी, मां उनखे पोइ बि उनखे साइड करे मां लथो आहियां, ठीकु आहे, उनखे हेल्प करणु, मां बॉटल पाणी हुई, मां भॼंदो वियुमि उनखे। अच्छा, पोयां हिकिड़ी गाॾी ते हिकिड़ो ॿियो अचे पियो, उहो माण्हू बीह रहियो, त मां जीअं उनखे पीआरणु लॻमि पाणी, त उन मूंखे मना कयो, जिसको पानी नहीं पिलाना। त अच्छा, मां स्टॉप थी वियुमि। पोइ हुन जेको आहे हुनजी मसाज कई, मूंखे मना कई, पाणी हिनखे न पीआर, धकु लॻो आहे हिनखे। सो इहा बि मतिलबु हिकिड़ी असांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हादसात ॾिसूं पिया त इहो मतिलबु पाणी उन्हनि खे छा न पीआरणु खपे? WHO जी जेका रिपोर्ट हुई 2020 में पाकिस्तान में एन्युअली कोई 28,000 जे क़रीब रोड ट्रैफिक एक्सीडेंट थियनि पिया, 2020 जी रिपोर्ट आहे। हाणे त अञा वधीक हूंदा, असांजे एहतियात माण्हू तमामु घटि था कनि, त एक्सीडेंट तमामु घणा आहिनि, ठीकु आहे। एक्सीडेंट अगरि कंहिंजो थी थो वञे, जेका असांजी अप्रोच हूंदी आहे ABCDE चवंदा आहियूं, त जीअं हूंदो आहे अॻु में सीन सेफ्टी आहे, अॻु में ॻाल्हि कईसीं त हुनखे साइड में खणी ईंदो, इन विच रोड ते बि हुनजो ख़्यालु कंदो, उथारींदोसि या साइड चेंज कंदो, पोइ ॿी गाॾी अची हिट न करे, हुनखे साइड करिणो आहे। एयरवे हुनजो ॾिसणो आहे त जेको साह प्रॉपर खणे थो, हुनखे हुन पोज़ीशन में सुम्हारिणो आहे, ब्रीदिंग ॾिसणी आहे, सर्कुलेशन ॾिसणी आहे, डिफॉर्मिटी त कोन्हे, एक्सपोज़ करे को फ्रैक्चर ॾिसणो आहे। पाणी वग़ैरह इन करे नथा ॾिसो त उहो कॉन्शियस न हूंदो आहे कॾहिं कॾहिं। पाणी जे सुतल पेशेंट आहे, को एक्सीडेंट वारो, हा, त हुनखे जीअं तव्हां पाणी पीआरींदो त उहा जेको आहे न स्टमक में वञण बदिरां फिफड़नि में हलियो वेंदो, एस्पायरेट कंदो, त रहंदो, साह में खणण में तंगी थींदी। पाणी पीआरिबो आहे जंहिं महिल ठीकु हुजे, वेही सघे, होश में हुजे, तॾहिं तव्हां पीआरो। बिल्कुलु, इहा मतिलबु मां इहा ॻाल्हि ॾाढी मूं कैच कई, हिन ॻाल्हि खे वाक़ई। पोइ मां इन ॻाल्हि ते थोरो पाण रिसर्च कयो, वाक़ई त पोइ हुन इहे हिकिड़ो कमु भलो कयो, पाणी त मूंखे मना कयईं, पोइ हुन जहिड़ी ख़िदमत कई हुन छोकिरे, मसाज वसाज कयईंसि, रिलैक्स कयईंसि, जीअं रिलैक्स थियो हुनखे 2 चमाटूं हयईं। मां चयो इहो हुनजो इलाजु भलो विलिंग करे पियो। चए इहो माण्हू, चए मूंखे ई क्रॉस कंदो आयो 2 दफ़ा, चए हीअं वियो आहे, हीअं वियो आहे, हीअं वियो आहे, मां हिनखे एॾो टॉलरेट कयो आहे, बर्दाश्त कयो आहे, ऐं फाइनली किरियो आहे। चए ऐं इहो ई माना जेकॾहिं थोरो मूंसां पाण टच करे किरे आहे त हिन जा एक्सपेंसिस हॉस्पिटल जा बि मां खणा, एक्सपायर थिया त उहो बि मुंहिंजी विची में। चए असां शरीफ़ माण्हू, त मां चए इनखे इन जो इलाजु इहो ई आहे। असांजी बदकिस्मती आहे त ज़िंदगी हिकु दफ़ो मिलंदी आहे, ठीकु आहे, माण्हू हिन जो ख़्यालु कोन था कनि। वन व्हीलिंग जे करे, रफ ड्राइविंग जे करे एतिरा एक्सीडेंट ईंदा आहिनि, पंहिंजो डिफॉर्मिटी, फ्रैक्चर थी ईंदा आहिनि, के त बेड रिडन थी वेंदा आहिनि, को स्पाइनल कार्ड जो फ्रैक्चर थी वेंदो आहे, सर्वाइकल थी वेंदो आहे, दिमाग़ चोट हूंदी आहे, सॼी ज़िंदगी माज़ूरी हूंदी आहे, पोइ पछताइण में फ़ाइदो न आहे, ठीकु आहे। त वन व्हीलिंग त तमामु ख़तरनाक आहे। इवन जेको आहे रोड ते पाण हलूं था त हेलमेट तमामु घटि माण्हुनि खे हूंदो आहे। सर, हेडेक जे बारे में थोरो ॿुधाइजो त काफ़ी माण्हुनि खे हर 15 ॾींहंनि खां पोइ हेडेक त हिकिड़ो आहे, मथे जो सूर त थींदो ई थींदो आहे। माइग्रेन छा आहे, ऐं कॾहिं माण्हू खे 15 ॾींहंनि खां पोइ उहो सूरु पए थो, कॾहिं महीने खां पोइ वरी पोइ चवंदा आहिनि असां जेसिताईं मूवमेंट न कयूं त माना असांजो दिमाग़ जेको आहे उहो फाटंदो आहे। त इहो महीने ते थींदो आहे, त इन जो को इलाजु आहे या माइग्रेन जो को इलाजु न आहे? ॾिसो, माइग्रेन जो इलाजु त आहे, पर हाणे एग्रीवेटिंग फैक्टर्स कहिड़ा आहिनि, छाजे करे थो थिए, ठीकु आहे, इहो बि ॾिसंदो। किन किन खे जेको आहे फोटोफोबिया, रोशनीअ खां मथे में सूरु पवंदो, किन जो ब्लड प्रेशर थी वेंदो, किन खे एंज़ाइटी हूंदी, किन जी नज़र कमज़ोर हूंदी, उहो ॾिसणो पवंदो आहे। बाक़ी माइग्रेन लाइ इहो आहे त इन जी ख़ासि दवा ईंदी आहे, न्यूरोलॉजिस्ट सां मशवरो करे उहा दवा प्रॉपर खाइजे त इहो सेटल थी वेंदो आहे। इन खां अलावा हेडेक जा रीज़न्स जीअं पाण डिस्कस कयोसीं, कंहिंखे को नक बंदि हुजे, DNS जो मसइलो हुजे, उनजे करे आहे, नज़र जे करे आहे, ब्लड प्रेशर जे करे आहे, निंड नथी अचे, स्ट्रेस आहे, रीज़न तमामु घणा आहिनि। पोइ उन में बि माइग्रेन जा या हेडेक जा टाइप्स आहिनि।
सही। हाँ अच्छा हिकिड़ो ॿियो सुवाल नज़र अचानक हली वञणु मतिलबु सफ़ा न हली वञणु पर ईअं लॻंदो आहे जीअं असांजी अखियुनि में केरु वेझे खां फ्लैश हणंदो आहे त कुझु देरि जे लाइ असांखे माना का शइ नज़र न ईंदी आहे हिकिड़ो डॉट नज़र ईंदो आहे जिथे असां ॾिसंदा आहियूं अचानक ईअं थी वञणु इहो छा आहे? हाणे इन में 2-3 ॻाल्हियूं आहिनि अचानक या त किन खे कमज़ोरी हूंदी आहे वेही लेटी करे उथंदा आहिनि अखियुनि अॻियां अंधेरो अची वेंदो आहे हिकदमि रोशनी में ॾिसिजे त अंधेरो अची वेंदो आहे ब्लड प्रेशर हाई थी वञे त उन वक़्तु बि अखियुनि अॻियां अंधेरो अची थो सघे या दिमाग़ी को आर्ज़ो हुजे या अखियुनि जी का बीमारी हुजे थी सघे थो अगरि जे बार थिए थो ड्यूरेशन वधीक आहे त पोइ आई स्पेशलिस्ट खे ॾेखारणु घुरिजे त बहितर आहे। अच्छा अनिल आपकी तरफ आ रहे हैं हम हमारे ये आपको यकीनन ये मेडिकल भी हमारी हर शख्स जो है समझो कि सेहत से मतलब उनका मतलब ज़रूर वाबस्ता आज है आपको कि बहुत हमें सारी बातें केयर पता प्रिकॉशंस लेने चाहिए और फर्स्ट एड वाला जो डे है और हमारे पास जो एक्सपर्ट बैठे हैं डॉक्टर मुमताज़ बलोच साहब तो इनसे हम जो है आज फ़ायदा भरपूर ले रहे हैं कि जो भी कॉमन प्रॉब्लम्स हैं उनका जी बिल्कुल ऐसे भी जैसे मैं भी सुन रही हूँ कि मेरे को भी फायदा हो रहा है कि मुझे आपको काफी क्या चीज़ों का ज़्यादा मसला रहता है मुझे ये बताएं जम के अलावा? जम के अलावा मसला क्या रहता है कुछ भी नहीं रहता अभी तो फिलहाल अभी तो घर ऐसे थकावट नहीं होती कभी बुखार जुकाम थकावट जब मैं टिकटॉक बनाने जाती हूँ ना वापस आती तो 7-4 टैबलेट लेके जाती थी पैनाडोल वापसी भी आके दूध के साथ खाती हूँ सोती हूँ 4 टैबलेट 2 लेती हूँ डॉक्टर साहब इनके लिए कुछ क्या मतलब आप कहेंगे 4 टैबलेट खाती हैं नहीं मैं 2 खाती हूँ 4 या 7 लेके जाती है खाती 2 है खाती 2 4 तो बहुत ज़्यादा है। अच्छा डॉक्टर साहब पैनाडोल पे 2 खाइण ज़रूरी आहिनि छा? न हिकिड़ी खाइण माइल्ड जेको हल्को जिस्म में सूर मथे जम में ला- हल्को बुखार आहे त हिकिड़ी खाइजे ठीकु आहे पर जे तकलीफ़ घणी आहे तेज़ बुखार आहे तकलीफ़ घणी आहे त पोइ 2 खाई सघनि थियूं पोइ 2 जेको आहे वरी इंटरवेल करे उहो 6 खां 8 कलाक जो जेको इंटरवेल आहे उहो करे खाई सघिजे थी अगरि एलर्जी कोन्हे पैरासिटामोल मां त। सही अनिला आप मुझे बताइए काफ़ी जो हमारे बिगनर्स हैं जो टिकटॉक लाइक माई सेल्फ ठीक है कि टिकटॉक पे जो है ज़्यादा किस तरह से रीच करना चाहिए एक तो ये क्वेश्चन है ठीक है कि वो उसकी टेक्निक्स क्या हैं आपको ज़्यादा पता होंगी मतलब आसिफ अपना अकाउंट बढ़ाना चाह रहे हैं समझ रहे हैं आप वो आप ये तो वो मुझे नहीं लगता कि क्योंकि ये कह रही कि 2-3 जो है कंटेंट जो है डालना ही पड़ेंगे वीडियो है ना दिन में तो मसला ज़्यादा नहीं तो 3 तो लाजमी है वैसे तो 5 है जिनका अकाउंट छोटा होता है उनका 5 वीडियो तो लाजमी डेली डेली 5 वीडियो अपलोड करोगे तो आपका हमने कौन तो आगे एक ही सुना था नहीं अभी 5 का है क्योंकि जिनका जैसे कह रहे हैं कि 1000 है तो उनके लिए तो लाजमी ज़्यादा वीडियो अपलोड करोगे जितने ज़्यादा 1000 क्या है जो भी मतलब followers है सब्सक्राइबर जिसके। फॉलोअर्स हैं जो अच्छा हाँ तो उनके 1000 है तो उनके लिए तो ज़्यादा 5-6 वीडियो लाजमी है क्योंकि ज़ाहिर है व्यूज़ आएंगे लाइक आएंगे बढ़ेगा कौन आगे बढ़ेगा सही जब हम एक ही वीडियो अपलोड करेंगे तो वो वायरल होती नहीं होती कुछ कह नहीं सकते 10 डालते हुए वीडियो तो एक तो वायरल होगी तो यही होता है 2 मिलियंस का मतलब कितने टाइम में आपने 2 मिलियंस को मैंने 1 साल तो लग गया था 1 साल लग गया 1 साल ये तो बहुत कम है 1 साल भी बहुत है मेरे लिए क्योंकि मेरा पहले जो 3 मिलियन वाला अकाउंट था ना वो अभी ब्लॉक वो 24 घंटे हो गए उसको भी अभी ब्लॉक पड़ा हुआ है वो अभी खुलेगा एक 3 मिलियन वाला एक 2 मिलियन वाला है मेरा सही। अकाउंट वो खुलेगी अभी उसका कोई चांस नहीं है क्योंकि मैंने वीडियो ऐसी कोई अपलोड कर दी थी जो मनारे पाकिस्तान में हादसा हुआ था लाहौर में आपने सुना था आशा के साथ बिल्कुल वो उनकी वीडियो उठा के मैंने अपने अकाउंट में अपलोड कर दी और जीरो तो पे वो तो अकाउंट कहते हैं ना वो कम्युनिटी मतलब गाइडलाइन का ख्याल कॉपी रखें मतलब राइट्स का भी Copyright, है इशू यहाँ हाँ पे TikTok कॉपीराइट में। कर दिए थे मैंने लेकिन ये होता है कि अगर आपके पास वो दूसरी किसी का कंटेंट आप लेते हैं तो उसके साथ वो शेयर हो जाता है उसका जो भी प्रॉफिट होता है इस तरह से जैसे YouTube होता है उसमें तो उस पर वो यूट्यूब अलग चीज़ है टिकटॉक अलग चीज़ है इसका ये होता है ना कि कंटेंट आप चला सकते हो अच्छा जैसे मेरा कंटेंट लोग चला रहे हैं जी जी जंप वाला हो गया जब मैं कोई सॉन्ग करती हूँ तो उस पर लोग मेरे के साथ ड्यूट करते हैं मेरे साथ वीडियो बनाते हैं अच्छा। अच्छे कमेंट्स भी करते हैं तो गलत भी करते हैं अब किसी को कुछ कह तो नहीं सकते राइट पर ऐसा नहीं होना चाहिए हम लोग तो फनी लोगों को सच्ची सच्ची आसानी के लिए बताएं जब गलत कमेंट पढ़ते हैं, दिल में क्या गाली देते लोगों को? हाय दिल जलता है बीच में से कि अच्छे अच्छे कर लो भाई इतनी मुश्किल से इतनी मेहनत करते हैं 3 घंटे तो हम अपने मेकअप में लगाते हैं लोग ऐसे बोलते तैयार हैं कि होते भाई हैं जाते ये हैं तो वीडियो बनाते हैं मतलब ये तो इनके पास तो बहुत बड़ा टाइम है फारिग टाइम है
और ये क्या मतलब ये हमसे पूछो को टाइम होता है नहीं होता, बहुत मुश्किल का सामना करना चलो ये तो पड़ता है घर को। अपोजिट टाइप लोग होते हैं जो डिसलाइक भी करते हैं। कोई ऐसा कोई आपका फॉलोवर, कोई फैन जिसके लिए आप क्रश हो, जो दीवाना हो आपका और कहता हो कि अनीला से मिलना है और दीवाने होंगे, दीवाना तो नहीं हाँ 2 मिलियन में तो 2-3 तो होंगे, ज्यादा होंगे, लेकिन एक ऐसा जिसने आपको 2 बड़ा डिस्टर्ब मिलियन में किया सिर्फ बेचारी नहीं। की बात तो दे तू। वैसे ने मां तो पूछा तो न कर 100 देने के मगर ना करीब करे तो क्या करूं मां। 2 मिलियन में ऐसे फैन भी है, बहुत ज़्यादा भी हैं कि जो सारा दिन कॉल करते हैं कि आपके साथ वीडियो बनानी है, ये है वो। कॉल तो आपने नंबर दिया हुआ है क्या? नहीं, कुछ ऐसे होते हैं जिनको टिकटॉक में मैसेज कॉल तो करते हैं, मैसेज अच्छा, कर सकते हैं messages। ना। मैसेज करते हैं, फिर उनको रिप्लाई देना पड़ता है, नहीं तो सही, हाँ, रिप्लाई के बगैर मैसेज तो नहीं आते हैं। चलता है। हाँ, जी। तो मैसेज करते हैं तो हम लोग रिप्लाई देते हैं उनको कि बिल्कुल आपके साथ कभी वीडियो कोई बनाएंगे। आपको अच्छा लगा? सच्ची सच्ची बताए। अच्छा, खैर मुझे आज तक अच्छा तो कोई नहीं लगा क्योंकि मुझे अपना ऐसे शोर कैसे? अच्छा लगता है। लोग तो सब अच्छे हैं वैसे। हस्बैंड का है ना, वो भी Husband टिकटॉकर तो है वो ना। तो अलग बात हो गई ना। अच्छा लगने से मुराद कि आपको भी कोई अच्छा लगा कि हाँ भाई मतलब अच्छा भी है। टिकटॉकर के हवाले हाँ, से वैसे अच्छे दोस्त हो सकते हैं और मोहब्बत वाला तो सीन नहीं हो सकता। हाँ, सही नहीं होगा। अच्छे दोस्त काफी अच्छा, हैं। मोहब्बत एक बार होती है? मोहब्बत एक बार ही होती है, बकाया तो धोखा होता है। सही बात हमने है। तो सुना है बार बार होती है। नहीं, बार बार तो होती पर्सनल नहीं। एक्सपीरियंस मेरे एक्सपीरियंस की अगर बात करो ना तो मैं कहूँगी मोहब्बत है ही नहीं। हाँ ये तो आजकल का फैशन है। ये आजकल की जो मोहब्बत है ये तो फैशन में, पुराने लोग मोहब्बत करते थे। पुरानों का भी किसने देखा? क्यों पता, वो भी ऐसे वो ही हो। कहते हैं। पुराने लोगों का पास टिकटॉक नहीं था, ऑप्शन नहीं थे, वरना वो भी कम नहीं वो थे। भी कम नहीं थे भाई। हालांकि ना फोन था ना कोई इस तरह का कोई इंटरनेट पे कोई कम्युनिकेशन का जरिया था, फिर भी एक दूसरे को दरिया टपी वेंदे दरिया यार कबूतरन में खत्म कर दई। चिट्ठियों के जरिए जाता था। उते माना अपॉर्चुनिटी न हूंदी त माना इहो भी वॾो दीवानो कोठबो हो न, त माना साईं एॾां बीठो आहे सॼी चिट्ठी भले 5 दिन बाद पहुंच जाए। वॾो वॾी ॻाल्हि हूंदी। हाणे त माना तव्हांजे कोठनि ते हिकिड़ो बीठे। फोटो माना WhatsApp ते हलियो थो वञे साईं। हाणे माण्हुनि छतियूं विसारे छॾियूं। उहो उन ॿियो कोठनि ते बीठा हूंदा। लॻड़नि में बि माण्हू जेको आहे सो विझंदा, लॻड़ ते कराइणो आहे हिन घर में। सही सो बहरहाल इहा साईं ब्रेक जो टाइम थी वियो आहे। वठंदासीं ॻाल्हि ब्रेक, हिनखे न तमामु वणंदी ज़रूरी हूंदो आहे ब्रेक जेको आहे न, जंहिंखे चइजे साही साही ज़रूरी आहे। साही वठंदासीं त वरी हिकिड़ी ॿिए कंहिं मौज़ू सां वरी शुरू था कयूं पंजनि साॻियनि महिमाननि सां। सो व्यूअर्स, हलूं था ब्रेक जी तरफ़। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक जी। एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे सलाम सिंध में भली कार कयूं था। ऐं अनीला भट्ट असां सां गॾु आहे, डॉक्टर साहब असां सां गॾु आहे। अच्छा डॉक्टर साहब, जीअं असां फर्स्ट में ॻाल्हि कईसीं अखियुनि जी, त जेकॾहिं कोई इन्फेक्टेड अखियूं कंहिंजूं थी थियूं वञनि, ऐं काफ़ी माण्हू चवंदा आहिनि ॾिसण सां बि ईअं थो थिए, तव्हां हुनजो ॿुधायो त ॾिसण सां न आहे। ईअं ई एलर्जी बि आहे, ख़ारिश थी वई या को ज़ख़म थी वियो कंहिंखे, त उन जे लाइ बि चयो वेंदो आहे त अगरि तव्हां हिनखे हथु लॻाईंदो या इन जा मतिलबु गॾु वेहंदो या खाईंदो पीअंदो इन सां, त तव्हांखे बि थी वेंदी। छा ईअं आहे त तव्हांखे बि ख़ारिश थी सघे थी? ख़ारिश जेका आहे उहा ॿिए खे बि लॻी सघे थी? एलर्जी भी मुख़्तलिफ़ क़िस्म जी आहे। अगरि असां स्केबीज़ जी ॻाल्हि कयूं त ख़ासि क़िस्म जी एलर्जी आहे, उहा लॻंदी आहे। जीअं सभु घर जा भाती किथे किथे और सभिनी खे ख़ारिश थी वेंदी आहे। ठीकु आहे, ख़ासि करे जेके इन हथनि पेरनि में हिते आहे या इहे सरफेस आहिनि आर्म जा, इन्हनि ते थींदी आहे। राति जो घणी थींदी आहे या ॾींहं जो बि थी सघे थी। उन में ख़ासि करे ओवर क्राउडिंग वारा एरिया, जिथे पुअर जेका आहे उहो सैनिटेशन बि हुजे ऐं केयर बि न हुजे, सफ़ाई बि घटि हुजे। जीअं स्कूल में घणा ॿार गॾु वेठा हुजनि, मदरसे में घणा गॾु रहंदा हुजनि, सफ़ाई न हुजे, या घर में जेको आहे त हिकिड़े कमरे में 10-15 भाती हुजनि, हिकिड़े खे थी वेंदी त पोइ छा थींदो, त उहो बिस्तरो कपिड़ा इस्तेमालु करण सां ॿियनि सभिनी खे लॻी वेंदी। पोइ तरीक़ीकार ईअं आहे त उन जा ख़ासि लोशन ईंदा आहिनि, उहो लोशन सभु घर जा भाती गॾु लॻाईंदा, राति जो कंध खाइण सॼे जिस्म ते, वरी सुबुह जो जेको हंधि कपिड़ा वग़ैरह धोई छॾींदा, 5 ॾींहं लॻाइबो आहे, तॾहिं ख़तमु थींदी आहे। इहा ख़ासि जेका आहे ख़ारिश वारी अगरि कंहिंखे आहे स्केबीज़ जी सही बीमारी। डॉक्टर साहब, हाणे असांजा हिते असां जेको आहे सो कराची जे हवाले सां एमरजेंसी जे ॻाल्हियूं कयूं पिया, त हाणे असांजे जेके ॻोठाणा ॾिसनि पिया, जेके जिन्हनि जो वास्तो झंगनि सां आहे, ज़मीनुनि सां आहे, ठीकु आहे, उहे निकिरनि पिया। हिकु त पहिरियों असां टाइम शॉर्ट आहे, त मां पहिरियां चवंदुमि कि जॾहिं कुतो जॾहिं चक थो पाए, ठीकु आहे, ऐं ॿियो नांग भला,
चक थी पाए त उन कंडीशन में फर्स्ट एड छा हुजणु खपे उन्हनि जे लाइ? ॾिसो हिकिड़ो त जेके बि आहिनि कुते जो हुजे, ॿिली जो हुजे या कंहिं ॿिए जानवर जो हुजे चक हुजे, उहो जॾहिं बि हुजे त उनखे वॉश कयोसि। अच्छा, ॿियो कुझु बि कोन्हे त पाणीअ सां साबुण सां धोसि, जेतिरो धोई सघो धोसि। स्प्रिट वग़ैरह हुजे? हा हा, उन सां साफ़ु कयोसि। उहो त स्प्रिट हाणे हिते किथे अस्पताल शहरनि में हूंदो, रोड साइड ॿनीअ में कोन हूंदो, त पाणीअ सां ई धोसि। साबुण आहे त साबुण हणोसि, कुझु बि हणोसि, हुनखे वॉश कयोसि। उन खां पोइ क़रीबी जेका हॉस्पिटल आहे उते पहुची करे पंहिंजी वैक्सीन करायो। ठीकु आहे, वैक्सीन ज़रूरी आहे। पर हाणे कुझु मुल्क आहिनि जीअं आहे जिन अगरि किथे घर में कंहिंखे कंहिंजो कुतो खाई थो वठे ऐं उहो जानवर वैक्सीनेटेड आहे त पोइ परेशानी जी ॻाल्हि न आहे। ठीकु आहे, वैक्सीनेटेड न आहे त एहतियातन पंहिंजी वैक्सीन करायो, इहा कंफर्म कयो। नांग बि ॾिस सभु जेके पॉइज़नस न आहिनि थींदा, पर असांखे ख़बर कोन हूंदी आहे त हॉस्पिटल पहुचणु घुरिजे। नांग कंहिंखे ॾाढे वियो आहे त उनजे मथां उनखे थोरो टाइट पटी ॿधी छॾियोसि जीअं ब्लड सर्कुलेशन सफ़ा बंदि न थिए, घटि थिए। मतिलबु मथे जी तरफ़ हिते लॻो आहे त मथे न पेर में आहे त उनजे मथां पटी ॿधी छॾियो। ईअं ई को जानवर कुते वग़ैरह डीप लेसरेशन आहे, वधीक ज़ख़म आया आहिनि त मथां हल्की जेको आहे उनखे जेको आहे बंदि बि कयोसि, पर उनखे वॉश करे हॉस्पिटल पहुचोसि। पोइ उनजी वैक्सीन आहे उहा बि लॻंदी, ATS बि लॻंदी, इम्यूनोग्लोबुलिन जी ज़रूरत हूंदी आहे त उहा बि लॻंदी, ऐं ज़ख़्म जी लाइ बि एंटीबायोटिक। तमामु कॉमन जेके इशूज़ थियनि पिया, जीअं असां बर्निंग जी ॻाल्हि कई, जीअं असां पॉइज़न जी ॻाल्हि कई, कोई पॉइज़न जेको आहे सो इनहेल करे थो छॾे। ठीकु आहे, तमामु अहिड़ियूं शयूं आहिनि। त छा मतिलबु टेक्निकल असां वटि हिकिड़ी किट जीअं चइबो आहे एड किट हूंदी आहे जेका असां कहिड़ी शइ हुजे जेका घर में पयल हुजे हर कंहिं जे लाइ? घर में हाणे नॉर्मली अगरि कंहिंखे को ज़ख़्म वग़ैरह थिए थो त पायोडीन हुजे या स्प्रिट हुजे, हिकु पॉलीफेक्सी क्रीम हुजे, ड्रेसिंग जो नंढो सामान हुजे, को धकु लॻी वञे, ईअं ई आहे त कंहिंखे को बुखार वग़ैरह आहे त पैरासिटामोल पई हुजे, एंटी एलर्जिक हुजे टेबलेट हुजे। को घर में कंहिंखे अगरि ब्लड प्रेशर वग़ैरह रहंदो आहे त उनजूं पंहिंजूं दवाऊं हुजनि। शुगर आहे त शुगर जी दवा प्रॉपर हुजे। कॾहिं कॾहिं शुगर लो थी वेंदी आहे त एहतियातन उन लाइ बि उनखे बंदोबस्तु करे रखे, जे उनखे उहे निशानियूं थियनि थियूं त पोइ वरी का मिठी शइ खाइणी आहे, का चॉकलेट आहे, ऐं जे उन ते फ़ाइदो न थिए त पोइ वरी इंजेक्शन्स लॻंदो। सही। बाक़ी तव्हां जेको सवाल कयो त मतिलबु कोई बि जानवर या नांग वग़ैरह चक हणी थो वञे, जीअं तव्हां चयो त अगरि उनजी वैक्सीनेशन थियल आहे त पोइ उन मां कोई अहिड़ो डपु न आहे। पर तव्हां चयो त नथा कराइनि माण्हू, वाक़ई नथा कराइनि, त इहो माना चवणु ज़रूरी आहे पंहिंजी न कराए पर कुते जी ज़रूरु करायो वैक्सीनेशन। सो काफ़ी माण्हू घर में कुता वाक़ई पालींदा बि आहिनि, ऐं ॿाहिरि मुल्क में कीअं पालबानी आहे त तव्हां सभिनी खे ख़बर आहे, त गॾु खयो वेठा हूंदा आहिनि, वरी उहो उन्हनि जो एतिरो एहतियात बि कंदा आहिनि, ख़्याल बि कंदा आहिनि। असांजा कुता हमेशह वीचारा दर ते ई ॿधा पिया हूंदा आहिनि, पोइ हुननि खे पाण ई अलाए कहिड़ा जीत भलाऊं खाई बि उन्हनि खे असां वीचारो कुझु ॾियूं कोन था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कटींदासीं, सही न? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, केयर करणु खपे। जेके एनिमल्स आहिनि सो उहे बि उन्हनि में बि फीलिंग्स हूंदियूं आहिनि, पेन हूंदो आहे, उन्हनि खे बि उन्हनि जी बि केयर करणु खपे। जेके बि अराउंड तव्हां पेट्स त आहे ॾिसो था आम बि जेकॾहिं जानवर ॾिसे माण्हू उनजी केयर करणु खपे बिल्कुलु। ऐं त काफ़ी उहे जेके जानवर हूंदा आहिनि जेके पाण में विढ़ंदा आहिनि, उनखे जेकॾहिं उहो वूंडेड हूंदो आहे या उहो ज़ख़्मी हूंदो आहे, शायदि उहो न वधीक ख़तरनाक हूंदो आहे। रेबीज़ जे हिसाब सां, इन में बि रेबीज़ अगरि कंहिंखे बि हुनखे बि इन्फेक्शन थींदो, रेबीज़ सभिनी खे त कोन हूंदो आहे। उनजी वरी निशानियूं आहिनि की कुते ॿिली जूं, उनखे मुंहं मां गज ईंदी, ठीकु आहे, हुनजो त बार्किंग, हुनजो त जेको आहे आवाज़ु कढणु भौंकण जो मटिजी वेंदो, उहो सुञाणींदो न, सभिनी खे जेको आहे उहो चकु पाईंदो, त पोइ उन मां हूंदो आहे शुबो त 100% इनखे जेको आहे रेबीज़ आहे। ऐं हिकिड़ो अहिड़ो आहे जेको वेठो आहे, तव्हां ज़ोर ईअं वञी लत हई हुनखे तंग कयो, उहो पंहिंजे बचाव में हणंदो, ठीकु आहे, पर उहो इन्फेक्टेड न हूंदो आहे। पर हाणे ख़बर कोन्हे हुनखे जेको आहे वैक्सीनेटेड बि कोन्हे, त पोइ एहतियातन पाण खे वैक्सीन कराइबी। बिल्कुलु सही। चलिए, और अभी आप जो है नए जो टिकटॉकर्स हैं, ठीक है, उनके लिए क्या मैसेज आप देंगे? कैसे वीडियोस वायरल हो उनके? टिकटॉक पे वीडियो अच्छी बनाओ, अच्छा कंटेंट बनाओगे तो वायरल होगी। और मेरे यही कहना चाह रही हूँ कि अच्छी वीडियो बनाओगे तो इसलिए वायरल होगी कि आप जैसे कि घर का कंटेंट चलाओगे, वीडियो वायरल होगी। उसमें कोई कमेंट्स भी गलत नहीं कर सकता और बदतमीज़ी भी नहीं होती उसमें। और मेरे यही सलाह जितने भी टिकटॉकर हैं, और अच्छी वीडियो बनाएं, अच्छे कंटेंट बनाएं, अच्छे कंटेंट हो जो इंफॉर्मेटिव हो और जो लोगों की मतलब लाइफ
चेंजिंग मतलब करें कोई और message जो अच्छा मैसेज को डिलीवर हो। बिल्कुल, मैं समझता हूँ कि कोई भी किसी भी प्लेटफॉर्म पे हो, ये जो हम कहते हैं कि टिकटॉक ये दुनिया बहुत वर्स्ट है, लेकिन ऑनेस्टली काफ़ी ऐसे लोग हैं कि जो काम कर रहे हैं जिनसे लोगों की मतलब मोटिवेशन हो रही है, लोग डिप्रेशन से मतलब निकल रहे हैं, ऐसे भी लोग हैं जो काम कर रहे हैं। तो मतलब जो है प्रोडक्टिव यूज़ जो है हर मतलब एक आप जो भी सोशल जो एप्लीकेशन यूज़ कर रहे हैं उसका एक अच्छा इस्तेमाल भी बंदा कर सकता है। तो डॉक्टर साहब तव्हां असांजे प्रोग्राम में आया ऐं तव्हांखे असां बिल्कुलु असां एमरजेंसी डाउ हॉस्पिटल ॾिसंदा रहंदा आहियूं। अॼु तव्हां असांजे सेट ते आयो, तव्हां तमामु सुठी इंफॉर्मेशन जेका आहे सो असां ताईं पुॼाई ऐं असांजे थ्रू जेको आहे सो जेके तव्हांजा व्यूअर्स सॼी दुनिया तव्हांखे ॾिसे पई। सो वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया इंशाल्लाह तव्हां सां अञा खोड़ सारा सेशंस कंदासीं अञा कचहरी का भी। और आपका भी बहुत शुक्रिया अनिला, आप हमारे प्रोग्राम में आई और आपने एक्सपीरियंस जो है मीडिया का टिकटॉक का वो शेयर किया। ऐं बादल साईं हाणे त भला हाणे साईं खे को गानो ॿुधायो, कावड़ छॾ तूं कावड़ छॾ। हाज़िर 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 साईं, बिल्कुलु। सुभाणे ताईं असांखे इजाज़त बिल्कुलु इन ई गाने सां असां सभु ॾींदा इजाज़त। इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां वरी नवनि महिमाननि सां मुलाक़ात कंदासीं। सही। मशवरो माण्हुनि ॾिनो पुरज़ा थी पवंदे चरिया दहकी चयो दिल, मूं चयो मुश्किल जानी इश्क बिना जिया। ही म्यूजिक थोरो शॉर्ट कंदो साईं खे कंप्लीट नज़म ॿुधायां थो। म्यूजिक कंपोजिशन आहे। तू कावड़ छॾ तू कावड़ छॾ, ही कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ग जी यारींदी। तू कावड़ छॾ तू कावड़ छॾ। चयोसि भला जे कावड़ न छॾियूं त पोइ चई पोइ कसम ॾींदो। मोहन जो कसम, मकलीअ जो कसम, कीझर जो कसम, नूरीअ जो कसम, सिंधुअ जो कसम, सोहणीअ जो कसम, दूल्हा जो कसम, दोदे जो कसम, सचल जो कसम, सामीअ जो कसम, बेदल जो कसम, बेकस जो कसम, गम दिल जो कसम, बेवस जो कसम, मखदूम शहीद जसर जो कसम। आ तोखे पंहिंजे घर जो कसम, सभिनी जो कसम अथई कावड़ छॾ, सभिनी जो कसम अथई कावड़ छॾ। ही कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ग जी यारींदी। तूं कावड़ छॾ तूं कावड़ छॾ। जंहिं वक़्त ते लहंदी चढ़ंदी आ, जेको भी लिखंदी पढ़ंदी आ, तंहिं लहण चढ़ण जो कसम अथई ऐं लिखण पढ़ण जो कसम अथई। हो सोनियूं चूड़ियूं बाहुन में ठाहूगियूं ठहण जो कसम अथई। कॉलेज ॾेईंदी वेंदी आ, उन अचण वञण जो कसम अथई। जो सम्झी सघंदी न आहे कॾहिं ससुर खां पुछण जो कसम अथई। दरवाज़े तां मोटाए छॾी ॼण मोर पखी कुहाराए छॾी। ॿी दिल त पराई दिल आ पर पंहिंजी दिल जो कसम अथई कावड़ छॾ, पंहिंजी दिल जो कसम अथई कावड़ छॾ। ही कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ग जी यारींदी। तूं कावड़ छॾ तूं कावड़ छॾ। वरी जो पोइ आऊं बि नाराज़ थींदुसि। जेवियस मरी रोए जान तूं तुरबत जी तरफ़ अच जाए न तूं के
ताज़ा गुल रख जाए न तूं, कुल कलमा भी पढ़ जाए न तूं, ऐं सुडकी सदक जाए न तूं सदकंदे उठी पवंदुसि ऐं महशर समझी जी पवंदुसि। कोई माण्हू पीर सॾींदा पिया ऐं मूंखे हू पूॼींदा पिया, मूंखे कूड़े पीर खां नफ़रत आ, हर दादागीर खां नफ़रत आ। हिन सिंध जा सादा माण्हू थई, वेचारा मोगा माण्हू थई। ओ बाजारी हर बाजारे सिंधीअ जो कसम थई कावड़ छॾे, सिंधीअ जो कसम थई कावड़ छॾे। ही कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ग जी यारींदी। भला जंहिं तोखे जनम ॾिनो भला हुनजो कसम ॾेई, जंहिं पाण पे कुर्बान कई, जंहिं पाले ताते जवान कई, जंहिं छा छा पे एहसान कई, ॼण पूॼण लाइ भगवान कई। जंहिं इल्मु अकुल ऐं होश ॾिनई, जंहिं ममता मोह भरी दिलि सां हर वेल उथी आगोश ॾिनई, जंहिं गीता ऐं क़ुरान जियां पे वरवर नौ नौ पोश ॾिनई, जंहिं गीता ऐं क़ुरान जियां पे वरवर नौ नौ पोश ॾिनई। केॾियूं न कयूं मोमिन तूं पर कोई न उन्हनि ॾे गोश ॾिनई। जंहिं शहर में तुंहिंजो घर आ, जंहिं शहर में तुंहिंजो घर आ, हर शहरीअ जो कसम थई कावड़ छॾे, शहरीअ जो कसम थई कावड़ छॾे। ही कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ग जी यारींदी। तूं कावड़ छॾ, तूं कावड़ छॾ। आख़िरी शेर। हिन बुलबुल ज़ारीअ ॾे ॾिस तूं, हिन साई टारीअ ॾे ॾिस तूं, दिलि दर्दन मारीअ ॾे ॾिस तूं, अखि लुड़कन वारीअ ॾे ॾिस तूं, पोशन में पहिरियल छा पिया हिन हुन घर जी जारीअ ॾे ॾिस तूं, उस्ताद बुखारीअ ॾे ॾिस तूं, सरकश जी ज़ारीअ ॾे ॾिस तूं, हिन सारे जग में जेका थई ते चीज़ प्यारीअ ॾे ॾिस तूं। ॾिस कंहिं कंहिंखे मां मेड़ कयां, चई जंहिंखे तुंहिंजी मेड़ कयां। सरतीअ जो कसम थई कावड़ छॾ, धरतीअ जो कसम थई कावड़ छॾ, ॿोलीअ जो कसम थई कावड़ छॾ, लोलीअ जो कसम थई कावड़ छॾ। हीअ तुंहिंजे आॾो फैलायल झोलीअ जो कसम थई कावड़ छॾ, झोलीअ जो कसम थई कावड़ छॾ। ही कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ग जी यारींदी। तूं कावड़ छॾ, तूं कावड़ छॾ, तूं कावड़ छॾ, तूं कावड़ छॾ। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।